असां स्टेज ते घुरायूं ऐं उहे महिमान हर हिक जो तालुक़ु हर हिक जी सुञाणप तमामु घणी आहे, महासागर जेतिरी आहे ऐं उहे इन मौज़ूअ ते ओतिरो ई ॻाल्हाए सघनि था जेतिरो सिंधू दरिया पाण आहे। कोशिशि कंदासूं त एॾे वॾे दरिया खे ॻाल्हियुनि जे जेको उर्दू में चवंदा आहिनि त कूज़े में बंदि करण वारी कोशिशि कंदासूं त असां एॾे वॾे मौज़ूअ खे इन्हनि असां पंहिंजे पैनलिस्ट वसीले तव्हां ताईं उन ई कूज़े में बंदि करे तव्हांजे साम्हूं पेश कयूं त जीअं तव्हांखे ख़बर पए त जेको सिंधू जा विस्पर्स आहिनि उहे कहिड़ा आहिनि ऐं उनखां पोइ जेकी हिन सेशन जी ॿी इम्पोर्टेंस आहे त हीउ डॉक्यूमेंटेड थींदो ऐं हिन में असांखे ख़बर पवंदी त असांजे पैनलिस्ट हिन जे इशूज़ खे कीअं एड्रेस कयो आहे ऐं उहे सुभाणे तव्हां वटि लिखित जी सूरत में बि अची वेंदा जीअं असांखे सम्झ में अचे त असांखे करिणो छा आहे। छो त बुनियादी सुवाल इहो हूंदो आहे त असांखे करिणो छा आहे। त हाणे वधीक मां वक़्तु ॿियो वठण बजाए पंहिंजे महिमाननि खे हिते गुज़ारिश कंदुसि त सभ खां पहिरीं मां गुज़ारिश कंदुसि असांजी सिंध जी इशूज़ ते तमामु घणो पार्लियामेंट्स में आवाज़ बुलंद कंदड़ ऐं पाणी जे इशूज़ ते ख़ासि तौर ते तमामु घणो अॼुकल्ह कमु कनि पियूं ऐं सेनेटर ससी पलीजो साहिबा खे गुज़ारिश कंदुसि तूं अचनि असां सां गॾु वेहनि। ऐं उनखां पोइ हिकिड़ो ॿियो अहिड़ो ई आवाज़ जेको सिंध जे ॻोठ ॻोठ ताईं पहुचे थो ऐं उन ई आवाज़ खे असांजो जेको सिंध जो महाशाइर हो अज़ीम शाइर हो शेख अयाज़ उन ई जे नाले पुठियां ऐं उन ई नाले पुठियां लतीफ़ जो नालो त तव्हां सम्झी सघो था त हुन ते कहिड़ो गहिरो असरु हूंदो इन ॿिन्ही नालनि जो। त मां अयाज़ लतीफ़ पलीजे साहिब खे गुज़ारिश कंदुसि त उहे बि असां सां गॾु वेहनि। इन खां पोइ असां सां हिकिड़ा ॿिया एक्सपर्ट आहिनि हाइड्रोलॉजिक में उन्हनि जी तमामु घणी सुञाणप आहे। हाइड्रोलॉजी में उन्हनि पाणी जे इन्हनि इशूज़ ते कमु कयो आहे, डैम्स जे हवाले सां बैरेजिस जे हवाले सां तमामु वॾो नालो आहिनि, सॼे मुल्क में इंटरनेशनली रिकग्नाइज़्ड आहिनि। हसन अब्बास साहिबु उन्हनि खे गुज़ारिश कंदुसि त उहे बि असां सां गॾु वेहनि। ऐं उनखां सवाइ इन्वायरमेंट जे इशूज़ खे कानून जी नज़र सां ॾिसंदड़ इन्वायरमेंटल लॉयर आहिनि, तमामु उनजो बि अहम नालो आहे त असां सां मौजूदु आहिनि मोहम्मद राफ़े आलम साहिबु। उन्हनि खे बि गुज़ारिश आहे त असां सां गॾु वेहनि। ऐं जॾहिं पाणी जो ज़िक्र हुजे ऐं पाणी जो बुनियादी मक़सदु इंसानी ऐं जीव खां सवाइ ॿियो इंसान खे धरतीअ ते जीअण जो सबबु बणाए थो उनजी ज़राअत ऐं ज़रई एक्सपर्ट आहिनि असां वटि मौजूदु। असां वटि डॉक्टर मोहम्मद नवाज़ शाह मौजूदु आहिनि, उन्हनि खे बि गुज़ारिश आहे त उहे बि असां सां गॾु मौजूदु अचनि। हाणे बाक़ाइदा असां हिन प्रोग्राम खे शुरू कयूं पिया त मूं तव्हांखे ॿुधायो त हिकिड़ो ॿियो एविडेंस विस्पर्स ऑफ सिंधू जे हवाले सां हिकिड़ो मुख़्तसर शलोक आहे उहो ॿुधाईंदो हलां त जीअं तव्हांखे ख़बर पए त हीउ महादरिया कीअं हो ऐं हाणे उहो कीअं थी रहियो आहे। शलोक आहे जेको 3 नंबर शलोक हो ऋग्वेद में जेको हज़ारे साल अॻु में लिखियो वियो। उहो चए थो ए सिंधू तुंहिंजे पाणीअ जे छोह जो आवाज़ु धरतीअ जे मथे देवलोक ताईं वञे थो। सिंधूअ जूं तजलेदार लहरूं उन जे बेअंत रफ़्तार खे ज़ाहिरु कनि थियूं। जीअं बरसाति अॻियां वधंदी बादलनि मां गजगोड़ पैदा कंदी आहे तीअं सिंधूअ बि बेल वांगुरु गजगोड़ कंदी अॻियां वधे थी। हीउ मथां खां वारो शलोक पेश करे थो। उनखां पोइ जॾहिं सिंधू दरिया समुंड वटि पहुचे थो त शलोक चए थो जीअं माइरूं पंहिंजे पुटनि लाइ ॿाॾाईंदियूं आहिनि, जीअं माइरूं पंहिंजे पुटनि लाइ ॿाॾाईंदियूं आहिनि तीअं ॿियूं नदियूं सिंधू तो ॾांहुं वधंदियूं अचनि थियूं। जेके 5 नदियूं जेके असां जेको ज़रूरु इंडस बेसन ट्रीटी जो हवालो ईंदो त तीअं ॿियूं नदियूं सिंधू तो ॾांहुं वधंदियूं अचनि थियूं, माना सिंधूअ खे माउ करार ॾिनो वियो आहे। जीअं ॻभोराणियूं गायूं पंहिंजे गाबनि ॾांहुं ईंदियूं आहिनि तूं पंहिंजनि 2 किनारनि विच मां ईअं थी अॻिते वधंदी वञी जीअं को राजा लड़ाई करण लाइ अॻिते वधंदो आहे। ही उन सिंधूअ जी अहमियत, ही उन जा पुराणा एविडेंस असां पेश कयासीं। हाणे उन सिंधूअ जे विस्पर्स जे हवाले सां असांजी फॉर्मेशन इहा आहे त असांजा जेके पैनलिस्ट आहिनि इन्हनि खे असां शुरू में कुझु वक़्तु ॾींदासीं त हुननि छा कयो आहे पंहिंजे पंहिंजे शोबनि में मौजूदु हुजी। ऐं पार्लियामेंट में असांजी ससी पलीज साहिबा सिंध असेंबली खां मिनिस्ट्री खां ऐं हाणे सेनेट में वफ़ाक़ में वेठियूं आहिनि ऐं उते बि हिन वक़्तु जेको डेल्टा जे हवाले सां इशू आहिनि उनखे तमामु सुहिणे नमूने खयो अथनि। असां खेनि गुज़ारिश कंदासीं त हू पंहिंजे हवाले सां ॿुधाइनि त उन्हनि हिन वक़्तु ताईं इन सिलसिले में छा कयो आहे। जी ओवर टू ससी पलीजो।
थैंक यू वेरी मच अदा मुमताज़ बुखारी साहब ऐं असांजा जेके बि हिते ऑडियंस वेठा आहिनि स्टूडेंट्स वेठा आहिनि ऐं जेके बि असांजा मीडिया सां लाॻापियल भाइर आहिनि ज़रात सां ऐं स्टेज ते हिन पैनल में जेके बि असांजा मोज़िज़ भाइर आहिनि सभिनी खे अस्सलाम वालेकुम। जी सिंधु तमामु अहम हिकिड़ो सेशन आहे ऐं आउं सभिनी खां पहिरीं लाहौती मेलो ऐं उन जी ऑर्गेनाइज़र्स खे ख़ासि तौर ते सैफ समेजो खे ऐं हिन मेले खे हीउ सॼो ऑर्गेनाइज़ करण में इहो रेगुलर फीचर आहे ऐं ख़बर आहे चैलेंजिंग हिकिड़ी शइ थिए थी हर साल उनखे उनजो इनकाद ऐं उनखे हिन तरीक़े सां मल्हाइणु ऐं नौजवाननि सां गॾिजी ऐं उनजा थीम ऐं उनजो जेको हींअर आहे मौज़ू उहो क्लाइमेट चेंज ऐं उन सां लाॻापियल जेके शयूं आहिनि उहे पाणी ऐं ॿियूं शयूं प्लांटेशन वग़ैरह ऐं उनजो अमली बि तजुर्बो असां थींदे ॾिसूं पिया त ट्री प्लांटेशन थिए पई ऐं इलाही उन्हनि खे एप्रिशिएट कयां थी लाहौती मेलो वारनि खे आउं इलाही मुबारकबाद ॾियां थी आऊं तव्हां सिंधु जे मुतलिक़ अशरोक ऐं असीं ऋग्वेद खां वठी हर शाइरी में बि जेको आहे सिंधु जो ज़िक्र ॾिसूं था ऐं हज़ारे सालनि खां वठी उहो ज़िक्र आहे हज़ारे सालनि खां उहे वहिकिरा आहिनि पोइ वहिकिरनि टाइम सारो जेको आहे दरिया पंहिंजा वहिकिरा तब्दील कया तहज़ीबूं दुनिया जूं वरी में वरी ॾिसूं त उहो बि दरियाउनि सां लाॻापियल आहिनि ऐं सिंध में बि कंहिं वक़्तु जेको आहे समरकंद बुखारा इन पासे जेको ट्रेड थींदो हो छो त दरिया में मौज ऐं मस्ती ओतिरी हुई ऐं हिते उपत एतिरी हुई ख़ुशहाली एतिरी हुई जो असां उन वक़्तु बि जॾहिं का जेको आहे कनेक्टिविटी उन तरीक़े सां कोन हुई पाणी जा ॿेड़ा हलंदा हुआ पर उन में बि सिंध जूं शयूं जेको आहे हिंद सिंध खां वठी हर हंधि ताईं हुयूं ऐं उन में पाणीअ जो ख़ासि करे दरिया जो हो दरिया जा वहिकिरा हींअर न हुअण बराबरि आहिनि जीअं हिन वक़्तु पाण वेठा आहियूं त कोटरी डाउन स्ट्रीम में तव्हां सूरत हाल ॾिसी सघो था उनजो कापारी धक असांजे जिते इरिगेशन सिस्टम खे पियो आहे उते एग्रीकल्चर खे पियो आहे हींअर पाकिस्तान जेको इंटरनेशनल या ग्लोबल जेको क्लाइमेट इंडेक्स आहे उन में 5 नंबर जेको रिस्क में अचे थी या ख़राबु तरीन सूरत हाल मां गुज़रे पियो क्लाइमेट चेंज जे हवाले सां ख़राबु तरीन असरनि मां पाकिस्तान जो अनफॉर्चुनेटली 5 नंबर आहे जंहिंमें ॿिया फिलिपीन ऐं हाइटी अहिड़े क़िस्म जा बांग्लादेश मुल्क आहिनि त असांखे उन में वार फुटिंग ते कमु करिणो पवंदो ऐं क्लाइमेट चेंज में असांजी सिंध खे असीं ॾिसूं त वॾे में वॾो फैक्टर जेको हींअर मसइलो पैदा करे पियो उहो पाणी जो न हुअण बि आहे पार्लियामेंट में हींअर पहिरियों दफ़ो कॉकस ठहियो आहे क्लाइमेट चेंज जो उन में आउं मेंबर बि आहियां त असां पार्लियामेंट में बि उन्हनि शयुनि खे हाणे उन तरीक़े सां खणणु शुरू कयो आहे ऐं उन में असांजो ख़ासि करे मुंहिंजो इहो ई ज़ोर हूंदो आहे त क्लाइमेट चेंज में तव्हां जॾहिं इंडस्ट्रियल पॉल्यूशन या ॿिया टॉक्सिक मादनि जी पाण ॻाल्हि कयूं था त पाणी न छोड़ करण जे करे जेको असांजो डेल्टा जेको ख़ुदि रामसर साइट डिक्लेयर्ड आहे जेको तव्हांजो रामसर कन्वेंशन आहे जंहिंजे असीं सिग्नेटरी आहियूं उन पाकिस्तान ऐं वधीक जेको आहे उहे रामसर साइट सिंध में तव्हां ठटे ऐं बदिन पासे ॾिसो था जंहिंमें ढंढूं ऐं ढोरा असांजा अचनि था ऐं ॿिया उन में डेल्टा जेको आहे दुनिया जो 5 नंबर डेल्टा उहो बि ख़ुदि रामसर साइट आहे ऐं उन डेल्टा में हींअर जेका ॾिसूं पिया त पाणी न हुअण जे करे जिते मैंग्रूव्स जी हालति ख़राबु आहे जिते माण्हुनि जी तबाहकारी आहे जिते बदतरीन माइग्रेशन थिए पई जिते समुंड जेको दरिया खे समुंड ॾांहुं छोड़ करिणो पवंदो हो अनफॉर्चुनेटली असां ॾिठो आहे त पाणी न हुअण जे करे हिकिड़ो ग्लोबल वार्मिंग ॿी मेन मेड डिज़ास्टर जेको आहे पाणी न छॾण जे करे जेको 91 अकॉर्ड जेका ख़ुदि बि हिकिड़ी कोड़ी गोरी हुई देट वॉज अ बिटर पिल पर उहा जिते बहरहाल उन में जेको आहे अमल कोन पियो थिए ऐं जेका असांजी वॾे में वॾी डिमांड हूंदी आहे पंहिंजे हाउसिस में पंहिंजे पार्लियामेंट में जे हिन वक़्तु में मुख़्तलिफ़ मोशन्स मुख़्तलिफ़ स्टैंडिंग कमेटीज़ में ज़ेर बहस आहिनि ऐं वाटर कमेटी में हिन वक़्तु बि जेको असीं इंटरव्यूअनि ते मुंहिंजो हिकिड़ो मोशन आहे जंहिंमें मंडे वारे ॾींहं बि जेको रिकमेंडेशन्स मुख़्तलिफ़ ॾींदासीं जंहिंमें कंहिंमें वापडा जो चेयरमैन नथो अचे छो त उहो रिटायर्ड जनरल आहे उहो सम्झे थो त असांजी उनजो प्रिविलेज वधीक आहे पर उनखे लाइ अमल जोड़ियूं पिया त उन में छा कजे पर रिकमेंडेशन्स जेके उन खां पहिरीं बि असांजी मुख़्तलिफ़ कमेटीज़ में आयूं आहिनि डेल्टा जे हवाले सां कानून साज़ी ते बि असीं कमु कयूं पिया ऐं उन सां गॾोगॾु जेको आहे फूड इनसिक्योरिटी वारी कमेटी आहे उन खां अलावा स्पेशल वाटर कमेटी जेका असां 91 अकॉर्ड ऐं उन ते कईसीं उनखे बि असीं ॾिसूं पिया
पर हिन वक़्तु जेको पूरे सिंध जो पूरे पाकिस्तान में पाणी जो मसइलो आहे, हुन पासे खां इंडिया बि जेको आहे मुख़्तलिफ़ क़िस्म जी जेका आहे उहा स्ट्रेटजीज़ सां में हीअ शइ बि हमेशह शामिलु कंदी रही आहे त पाणी खे बि दहशतगर्दी वारो हथियार बनाए, पाणी रोकण जी बि धमकी, या पाणी जॾहिं इज़ाफ़ी थिए थो त पाकिस्तान ॾांहुं छॾण जी ॻाल्हि थिए थी। पर तीअं ई वरी छो त सिंध ख़ासि करे साहिली पट्टी असांजी टेल एंड में आहे, त पहिरियों हक़ु जेको क़ुर शरीफ़ खां वठी इंटरनेशनल लॉस तव्हांजा चवनि था त पाणी जी छोड़ ओसि ताईं हुअणु खपे, ऐं तव्हांजी डेल्टा ताईं, तव्हांजी समुंड ताईं पाणी पहुचणु खपे, जिन खे चवंदा त इहो ज़ाया आहे पाणी। ऐं ख़ासि करे PTI जी गवर्नमेंट, ऐं नालो मूं कोन पियो खणी अचां, फेडरल गवर्नमेंट उन्हनि जी नेचुरली उन्हनि जो बार बार जीअं 18th अमेंडमेंट जे ख़िलाफ़ु रहिया आहिनि ऐं रहनि था, तीअं उन्हनि जो इहो ई ज़ोर आहे त इहे पाणी ज़ाया होता है। ऐं असांजो इहो ई आहे वॾे सूबे जे जेके तक़रीबन जेके पार्टीज़ आहिनि उन्हनि जो इहो ई हूंदो आहे त पाणी 10 MF जी ॻाल्हि छो था कयो। जॾहिं कैनाल्स इहे कोन हुआ इलीगल, जॾहिं डैम्स कोन हुआ, तॾहिं अहिड़ो वक़्तु बि हो त सीज़न में 80 MF पाणी छोड़ कंदो हो, ऐं समर वारे ॾींहंनि में उते 100 खां 150 MF जेको आहे पाणी छोड़ कंदो हो, ऐं काफ़ी शयूं बैलेंस में रहियूं। तव्हांजो इकोसिस्टम, तव्हांजो जेको आहे सॼो बायोडाइवर्सिटी आहे, तव्हांजी शयुनि खे बैलेंस करे थो, तव्हांजे फ्लड रेजिस्टेंस जो जेको पहिरियों डिफेंस लाइन आहे, तव्हांजी जेको आहे मच्छियुनि ऐं जेको मैरीन लाइफ जेका आहे उनखे, उहे शयूं जेके तव्हांजो दरिया पाण सां मुख़्तलिफ़ जेको पार्टिकल्स आणे थो सैंड जा या ॿियनि शयुनि जा, उहो बि उन खुराक जो हिसो माना बणजनि था, ऐं हिकिड़ो अहिड़ो शइ ठाहिनि था जंहिंसां उहा बैलेंस में उहा लाइफ रहे थी, मैरीन लाइफ रहे थी, ऐं ख़ासि करे दरिया वारो पासो। असांजो पलो हुजे, असांजी मच्छी हुजे, उन ते त कापारी धकु लॻो आहे, पर असांजे जेको आहे एग्रीकल्चर सेक्टर उन से इलाही मुतासिर थियो आहे, जंहिंखे असांजा भाइर उन ते ज़रूरु ॻाल्हाईंदा। सेनेट या क़ौमी असेंबली में, छो त उहो उनजो मिज़ाज ॿियो आहे, डायरेक्ट इलेक्शन सां उते अचनि था, उते असां साल खां मंझंदि सिस्टम ॾिठो आहे, वज़ीरिज़म अचे कोन थो, वज़ीर अचनि कोन था, त का बि शइ कोन्हे। सेनेट में असीं कुझु न कुझु मेजॉरिटी में आहियूं, त जेका लेजिस्लेशन आणियूं था उहा सेनेट मां त कढी था वञूं असीं, या रेज़ोल्यूशन आणियूं था सेनेट में, जेके टी बंदर जो रेज़ोल्यूशन मुंहिंजो या पाणी जी छोड़ जो हो, या असांजूं रिकमेंडेशन्स उतां पास करे था वठूं असीं। पर पोइ क़ौमी असेंबली जो पड़ाव थो अचे त उते मच्छी मार्केट आहे, उते फंक्शनल जेके स्टैंडिंग कमेटीज़ हुजनि, या फंक्शनल कमेटी हुजनि, या स्पेशल कमेटीज़ हुजनि, या त वर्किंग में न आहिनि, या त जेके विक्टिमाइज़ेशन में असांजा अॻुवाण या ॿिया जेलनि में आहिनि, उन्हनि जी प्रोडक्शन ऑर्डर कोन था थियनि, त मीटिंग्स जेको आहे उहो टाइम सारो नथियूं थियनि, सीरियसनेस उन में उहा न आहे। ऐं सेनेट में बि असीं ॾिसूं था त वज़ीरनि खे अचणु खपे ऐं शयुनि खे करणु, ऐं वज़ीर फॉर्चुनेटली त चवणु खपे, पर अनफॉर्चुनेटली हितां खां ई सिंध जा ई थियनि था। पर ॾिसूं था त हींअर 6 महीननि खां जेको पाणी वारो वज़ीर आहे उहो बिल्कुलु ग़ाइबु आहे। हाणे कंहिं उनखे हाईजेक कयो आहे, नाअहली जी तलवार जे हेठि आहे, उहो PTI जो वज़ीर आहे, फैसल वावडा उनजो नालो आहे, उनजो या तलाश गुमशुदी जी ॾिनो वञे, छो सिंध बैराज जो असांजो मोशन हुजे, बार बार रिपीट थिए थो, उन में बि जवाबु ॾियण लाइ तयारु न आहिनि। 91 अकार्ड जी ॻाल्हि हुजे त उन में बि जवाबु ॾियण लाइ तयारु न आहिनि। या जेका बि तव्हां पाणी सां लाॻापियल शइ रबी ऐं ख़रीफ़ में तव्हांजी जेका कटौती थिए थी, वॾो मसइलो, ऐं मूंखे ख़बर आहे टाइम जो में असांखे ख़्यालु रखिणो थो पए, पर आउं आख़िर में इहा ॻाल्हि कंदसि त हिन वक़्तु बि जेका असांखे वॾो मसइलो अचे थो, जज़्बाती तर ॻाल्हियूं इलाही माण्हू ते करे सघे थो, पर छो तव्हांजो सुवालु इहो हो त बाबा असीं उन हवाले सां छा कयूं पिया या छा करणु खपे। त एज़ अ पार्लियामेंटेरियन ऐं सादे लफ़्ज़नि में आउं रुॻो एतिरो ॿुधाईंदसि त शयूं इलाही आहिनि हिते चवण लाइ, ऐं उन में तव्हांजी असांजे जो दर्द जी ॻाल्हि ऐं ज़बान साॻी थिए थी, त उनखे असीं रिलेट कयूं पिया, ऐं हिते गॾु पाण थिया आहियूं, सभु गॾु वेठा पिया आहियूं ऐं ॿुधूं पिया हिक ॿिए खे। पर हींअर जेको चश्मा झेलम लिंक कैनाल जेको बग़ैर माना सीज़न खां साहिबु जेको आहे हर वक़्तु खुले रहे थो, ऐं वॾो में वॾो अरसा सां असां जहिड़ो असांजो इहो ई हर कमेटी में थिए थो, पर असीं प्रेशर उहो रखूं था। पोइ थोरो थोरो जीअं माण्हू को हिकिड़ो शइ उछलाइबी आहे त टुकुर भोर करे वरी अरसा वारा ईंदा आहिनि त असां एतिरो तव्हांजो पाणी वधायो या एतिरो वधायोसीं, या पाणी कोन्हे, पर कटौती रहे थी, ऐं नाजाइज़ गैर क़ानूनी गैर आइनी तौर ते पाणी जी ऐं 91 अकार्ड जी वायलेशन कंदे, ऐं जेको इरसा में जेके उन्हनि जा ख़ुदि मोल मता आहिनि, जेके उन्हनि जी ख़िलाफ़ वर्ज़ी वॾी असां ॾिठी त पावर प्रोजेक्ट जेको इरसा जो डोमेन ई न आहे त उहो लाइसेंस जारी करे। सिंध उहो पंहिंजो केस रखियो आहे, असां पार्लियामेंट जे थ्रू पार्लियामेंट्री इंस्ट्रूमेंट्स जेके आहिनि, मल्टीपल पार्लियामेंट्री इंस्ट्रूमेंट्स जेके हीअं ज़ेर बहस बि आहिनि मुख़्तलिफ़ स्टैंडिंग कमेटीज़ में, हाउस में, जेके अञा हू ब्लॉक करे वेठा आहिनि, अञा अचण बि नथा ॾियनि, पर ईंदा,
जेको लास्ट कल्ह बि उन ते बहस हो त असांखे मंडे प्राइवेट मेंबर्स डे आहे, उन में बिल वग़ैरह असांजा खणो, पर असांखे जेको हींअर वरी गर्मियूं अचनि पियूं, अञा बि सूरत हाल पाणी जी ख़राबु थींदी। हिन वक़्तु बि जेको आहे कोटरी डाउन स्ट्रीम में तव्हां सूरत हाल ॾिसो पिया त उन जे खे ॾिसंदे असांखे ॻाल्हाइण ॾियो त तव्हां चश्मा झेलम लिंक कैनाल हर मुंद में खोलियो था, मथां पावर प्रोजेक्ट जेको आहे उनजो लाइसेंस कहिड़े उसूल तहत तव्हां ॾिनो आहे, ऐं जेको CCI में चवनि था सिंध खणे कोन थी केस। सिंध केतिरा ई लेटर्स लिखिया आहिनि, पर हींअर बि तक़रीबन 16-17 या खां वठी 26 पॉइंट्स जेके हुयूं उहे जेके ज़ेर बहस अचणियूं हुयूं। साल खां पोइ उहो थियो आहे। 90 डेज़ में 3 महीननि में CCI जो इजलास जेको आहे तव्हांजे कॉन्स्टिट्यूशन मूजिबि जेको आहे उहो रिक्वायरमेंट हूंदी आहे थियणु खपे, जंहिंमें पाणी फेडरल लेजिस्लेटिव लिस्ट 2 ऐं ॿियूं शयूं तव्हांजूं उते कंसेंसस सां या तव्हांजा मुख़्तलिफ़ जेके भई स्टेक होल्डर्स फेडरेटिंग यूनिट सां करणी थी पए। उन तव्हां वज़ीर अज़म खां वठी उनजो टीम भॼी वई। हाणे उन में असीं जेका बि शइ थिए थी 4 महीना हिननि मंजूबंद रखियो, पार्लियामेंट खे सेनेट हलणु कोन ॾिनी। हाणे शुरू थी आहे त असीं कोशिशि कयूं पिया त तकड़ियूं शयूं कयूं, पर उनजो जवाबु अचे। सिर्फ़ु पॉइंट स्कोरिंग न थिए, सिर्फ़ु ख़बर लॻाइण लाइ असीं न ॻाल्हायूं, पर उन जूं असांजी रिकमेंडेशन जेको आहे विल ट्राई अवर लेवल बेस्ट टू गेट इट इम्प्लीमेंटेड, कि उनजो असांजो जेको आहे उहो सिंध खे असां छो त सिंध जी नुमाइंदगी कयूं था। मुंहिंजो इलेक्ट्रल कॉलेज सिंध असेंबली आहे, जितां वोट वठी आऊं सेनेट में पहुती आहियां। हिकिड़े MPA जे बि असांखे वोट कयो आहे, सिंध खां डायरेक्ट इलेक्टेड आहे। त हिन वक़्तु सूरत हाल इहा आहे ऐं जेका मूं तव्हांजे अॻियां रखी आहे। महिरबानी। Thank you, Madam Sasi Palejo. We have guests from foreign too, so we have no barrier for multi languages we can use for our opinions. साहब हाणे असां जेको आहे तव्हां न ईंदासूं, मैडम पंहिंजी ॿुधाए छॾी त सिंध हुकूमत या वफ़ाक़ में हिननि जो छा पिया कनि, ऐं असां नेक्स्ट सेशन में पुछंदासीं जेकी कानून साज़ी जी ॻाल्हि कनि पिया उहा कहिड़ी हूंदी। हाणे तव्हां एज़ अ नेशनलिस्ट ऐं सिंध जो आवाज़ जेको पाणी जे हवाले सां तमामु घणो गूंजंदो रहियो आहे, तव्हां छा कयो आहे हिन वक़्तु? तव्हां उन सिलसिले में पहिरियों पंहिंजे हिते जेको ऑडियंस आहे उनखे आगाह कयो, ऐं असां मुख़्तलिफ़ ॿोलियुनि में ॻाल्हायूं जीअं असांजी ॻाल्हि घणी कम्युनिकेट थी सघे। थैंक यू वेरी मच। हिकिड़ी तारीख़ आहे दोखनि जी, गदारनि जी, फ्रॉड जी, ठगियुनि जी, साज़िशुनि जी। उनजो नालो आहे इंडस रिवर। सिंधु दरिया रुगो ठगियुनि, दोखनि ऐं दौलाबनि जी तारीख़ आहे, रुगो फ्रॉडनि जी तारीख़ आहे सिंधु दरिया जी जर्नी। 1945 जो जेको सिंध पंजाब एग्रीमेंट थियो उहो ॿिनि सूबनि जे विच में कोन हो। 1945 जो सिंध पंजाब मुआहिदो उन वक़्तु सूबा हुआ ई कोन। 1935 जो गवर्नमेंट ऑफ इंडिया एक्ट हो। उन खां पोइ 41 ताईं वफ़ाक़ी हुकूमत ठही कान। 48-49 में वञी लेजिस्लेटिव असेंबलीज़ जी चूंड थी। उन खां अॻु में 45 में जेका एग्रीमेंट थी सा ॿिनि ख़ुदि मुख़्तियार रियासतुनि जे विच में हुई। इहो सम्झणु खपे, सिंध ऐं पंजाब। उन खां पोइ विरांङो थी वियो, पंजाब ॿिनि हिसनि में विराइजी वियो, ईस्ट पंजाब ऐं वेस्ट पंजाब। रेड क्लिफ अवार्ड में पंजाब जी जेका डिवीज़न थी, उन डिवीज़न में पंजाब जा जेके वाटर हेड्स हुआ गुरदासपुर में, से हलिया विया ईस्टर्न पंजाब। पाणीअ जो कंट्रोल सॼो भारती पंजाब वटि हलियो वियो। हिन पंजाब वटि कंट्रोल कोन हो। इन पंजाब खे उन पाणीअ जो हिसो ॾियारण लाइ 1945 जे अकॉर्ड खे छॾे 1960 में इंडस वाटर ट्रीटी कई वई। उहो थियणु खपंदो हो, उन वाटर ट्रीटी में अहम स्टेक होल्डर हुअणु खपंदो हो सिंध, जंहिंसां पंजाब जी एग्रीमेंट थी हुई। उन जे इंस्टेड ऑफ दैट हुननि वफ़ाक़ी हुकूमत वेही इंडिया जी हुकूमत सां ठाह कयो, जंहिंमें सिंध पार्टी कान हुई। सिंध जो हिकिड़ो वज़ीर वेठो अयूब ख़ान वटि, उहो हमेशह इस्तेमालु जीअं थींदो आहे, सिंधी माण्हू थींदो आहे, इस्तेमालु थियण जी ॻाल्हि थी आहे त देखा जो तीर खा के कमी गाह की तरफ़ अपने ही दोस्तों से मुलाक़ात हो गई। त सिंध जो हिकिड़ो माण्हू वेठो, उन जस्टिफाई कयो ऐं उन मूं चयो न त हिकिड़ी गदारनि जी तारीख़ आहे। उन गदारनि जी तारीख़ में उनखे इंडस वाटर ट्रीटी खे जस्टिफाई करे सिंध ते मुसलत कयो वियो। सॼी ठगीअ जो ठाह आहे। हीअ जेको 1991 अकॉर्ड आहे, वापडा जा जेके फैक्ट्स ऐं फिगर्स आहिनि, सभु ठगी आहे, सभु फ्रॉड आहे, कंप्लीट फ्रॉड। ईअं न त थोरी मिक्सचर। मसलन 1991 जो अकॉर्ड आहे,
पाणी चयो वञे थो त सिस्टम में वेस्टर्न रिवर्स जो चनाब, झेलम, इंडस, उन्हनि जो पाणी आहे 143 MAF। उहो पाणी आई कोन्हे। पाणी 125 MAF खां बि घटि आहे। फैक्ट्स ऐं फिगर्स में ॾेखारियो वियो आहे 143 MAF मिलियन एकड़ फीट पाणी आई कोन्हे। ॿी फिगर ईस्टर्न रिवर्स मां, रावी, सतलज ऐं ब्यास मां जेको अचे थो इंडिया मां पाणी 104 MAF आहे। 4 MAF आई कोन्हे। कॾहिं ईंदो आहे, कॾहिं कोन ईंदो आहे। जॾहिं इंडिया साज़िश करे, कंस्पिरसी करे, जॾहिं पाकिस्तान खे ॿोड़ हूंदो आहे, पाणी इज़ाफ़ी हूंदो आहे, मोकिले छॾींदो आहे त भले सैलाब अचे, न त उहो पाणी छॾींदा ई कोन्हनि। लॉसिस, सिस्टम लॉसिस चवनि था 5 खां 10 आहिनि, उहे 10 खां वधीक आहिनि। 4 MAF 5 MAF कोन्हनि, 10 MAF खां वधीक आहे, 15 MAF आहे, 14 MAF आहे। आउटफ्लो टू सी 4 MAF रखियो हुयो। आउटफ्लो टू सी IUCN इंटरनेशनल यूनियन ऑफ नेचर कंजर्वेशन चए थी त पाणी हुअणु खपे घटि में घटि 20 MAF। इन खे तव्हीं सॼे खे जॾहिं एड कंदव त जेको 1991 जो अकॉर्ड आहे जंहिंमें 117 MAF पाणी ॾियणो आहे सॼे सिस्टम खे, उहो 117 MAF पाणी आई कोन्हे, 90 MAF खां बि घटि आहे। तंहिं करे सॼो फ्रॉड आहे, टोटल फ्रॉड आहे। ऐं उहो टोटल फ्रॉड को हींअर कोन थियो आहे गुज़िरियल साल या हिननि 6 महीननि में। उहो फ्रॉड 1947 खां पोइ कंटिन्यू पियो करे। उहो फ्रॉड अयूब जे दौर में बि हो, उहो इस्कंदर मिर्ज़ा जे दौर में बि हो, उहो नाज़िमुद्दीन जे दौर में बि हो, उहो जॾहिं 1956 जो कॉन्स्टिट्यूशन आयो वियो ऐं पोइ उन ते कब्ज़ो करे वरी उनखे ख़तमु करे अयूब आयो तॾहिं बि हो। उहो फ्रॉड उन खां पोइ जॾहिं याया आयो तॾहिं बि हो, जॾहिं ज़ुल्फ़कार अली भुट्टो 10 साल वेठो तॾहिं बि हो, वरी जॾहिं ज़िया आयो तॾहिं बि उहो फ्रॉड हो, वरी 88 में वरी हुकूमत आई पीपुल्स पार्टी जी तॾहिं बि उहो फ्रॉड हो, वरी 90 में नवाज़ शरीफ़ आयो तॾहिं बि फ्रॉड हो, वरी 93 में पीपुल्स पार्टी आई तॾहिं बि फ्रॉड हो, वरी 96 में नवाज़ शरीफ़ आयो तॾहिं बि फ्रॉड हो, वरी मुशर्रफ आयो तॾहिं बि फ्रॉड हो, वरी हाणे सूबाई ऐं वफ़ाक़ी हुकूमतूं वेठियूं आहिनि तॾहिं बि फ्रॉड आहे। सिंध सां हिकिड़ो मुस्तक़िल बुनियादनि ते जेको इक़्तिदार में आहे सो ठगी थो करे, इक़्तिदार खां ॿाहिरि अची वरी चवे थो त मेरे लाल ज़ोरी थी गई, मैं कुछ आ गई। इहो कंप्लीट हिकिड़ो फ्रॉड पियो हले। हाणे जेका वफ़ाक़ी हुकूमत करे पई, इरसा पई करे, इहो फ्रॉड आहे। चश्मा झेलम लिंक कैनाल खोलणु सिंध सां दोखो आहे। तौसां पंजनद कैनाल खोलणु सिंध सां का दाह ॾिजे न, कंहिंखे दाह ॾिजे? दाह कंहिंखे ॾिबी आहे? दाह ॾिबी आहे पार्लियामेंट खे, असेंबलियुनि खे, अदालतुनि खे। हाणे सिंध में हर को चवे थो त बेस्ट थिया। बेस्ट न थियो, फर्स्ट थियो, पहिरियां थियो। कंहिं ॻाल्हि ते आवाज़, कॾहिं जमुना फासंदी हुजे त पहिरियां थियो, जमुना वटि पुॼो। जॾहिं को लियारी ते हमिलो थींदो हुजे त पहिरियां थियो। जॾहिं इरशाद रांझाणी क़तल थींदो हुजे त पहिरियां थियो ऐं चओ त असीं हड़ताल था कयूं। जॾहिं साकिब निसार अची चवे, चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, तो जो डैम की मुखालफत करेगा उस पर आर्टिकल 6 लगेगा, त पहिरियों माण्हू हुजे जेको उन ॾींहुं जियो ते तलब हुसैन जे प्रोग्राम में अची चवे त साकिब निसार असांखे आर्टिकल 6 जी धमकी न ॾे, असीं MRD में असां वरियूं नटनि में ॾिठो आहे, तुंहिंजी हिन धमकी खे रद्द था कयूं। पोइ त इलाही माण्हू अची वेंदा आहिनि। जॾहिं ताईं ॻाल्हि करे छॾींदो पोइ 100,000 माण्हू तव्हां सां शामिल थी वेंदा। पहिरियां माण्हू थियो, चैलेंज करणु सिखो। सिंध जो माण्हू, तव्हां नौजवान वेठा आहियो, दाह ॾिजे न, दरिया जी का दाह ॾिजे। ॻाल्हियूं फर्स्ट क्लास आहिनि। हू ग्लेडिएटर वारी दाह हुजे, माय नेम इज़ मैक्सिमस डेसिमस मेरेडियस, उहा दाह हुअणु खपे। कमांडर ऑफ द नॉर्दर्न आर्मीज़ ऐं जनरल ऑफ द फीलिक्स रीजन्स ऐं लॉयल सर्वेंट टू द ट्रू किंग मार्कस ऑरेलियस, father to a murdered son and husband to a murdered wife, and I will, आख़िरी लाइनूं, I will have my vengeance in this life or the next। ईअं सिंधू दरिया जी दाह ॾे त आऊं दरिया आहियां सिंध जो, मानसरोवर खां, लद्दाख खां निकिरां थो। हीअ मुंहिंजी जर्नी आहे। मुंहिंजूं भेणूं आहिनि डेन्यूब, मुंहिंजी भेण आहे मिसिसिपी, मुंहिंजी भेण आहे येलो रिवर, मुंहिंजी भेण आहे यूफ्रेटिस, मुंहिंजी भेण आहे टाइग्रस, मुंहिंजी भेण आहे जॉर्डन रिवर जिते इसराइल पाणी बंदि करे वेठो आहे पैलेस्टाइन जो, मुंहिंजी भेण आहे दरियाए वोल्गा रशिया जी। उहे मज़े में आहिनि, उहे आज़ादु आहिनि, उहे वहनि पियूं। वोल्गा वहे पई, मिसिसिपी वहे पई, अमेज़ोन वहे पियो, उन्हनि ते का झल पाल कान्हे। गंगा ऐं जमुना ऐं सरस्वती वहनि पियूं। मूंखे रोकियो वियो आहे। आऊं हज़ारे सालनि खां वहां पई, मुंहिंजा रस्ता डैम ठाहे मूंखे बंदि कयो वियो आहे। मूंखे पंहिंजे मारुनि ताईं पहुचणु नथो ॾिनो वञे। मुंहिंजा मारू तड़पी मरनि पिया, ख़ुदकशियूं पिया कनि। सिंध में सवें ख़ुदकशियूं आहिनि। ख़ुदकशियूं छा थियनि? बुख ते, बेवसी ते। ज़रात आई कोन्हे, रोज़गार आई कोन्हे, माण्हू मरनि नंढियूं नंढियूं। इको साउंड कोन्हे शादी में, माण्हू पाण खे मारियो छॾे। पसंदि जी शादी कान्हे, माण्हू मारियो छॾे। अलाए छो था मारियो? हे नौजवान वेठा आहियो, तव्हां कैंपेन नथा हलायो। वरी हिन ॻाल्हि खे छॾे कैंपेन छो मारे छा कंदव?
बाबा इको साउंड थुकणो इको साउंड खे इको साउंड केरु थो पुछे नौकिरी कान नौकिरियूं 1000 मिली वेंदियूं नौकिरी ॿी मिली वेंदी छोकिरो नथो मिले या छोकिरी नथी मिले बाबा छोकिरियुनि खे छॾियो पंहिंजे फील्ड में कॉम्पिटिट थींदो मेरिट थींदो छोकिरा छोकिरियूं 1000 नौकिरियूं 1000 उन चयो न शायर तो तुम जो बदले हो तो अपना तुम हर जाई तो अपना भी यही तौर सही तू नहीं और सही और नहीं और सही ही छोकिरो छोकिरी न ॿी ही नौकिरी न ॿी ही रोज़गार न ॿियो नवां कम त ही सिंध जो जेको रस्तो बंदि कयो अथव पाणीअ जो इन पाणी दरिया कहिड़ो ममता साईं तव्हां पढ़िया लिखिया माण्हू हुयो सभु पढ़िया लिखिया माण्हू वेठा आहियो दरिया ही हो जा जंहिंमें डोड़ू पाए हितां सोणे निकिरे कोॾी कॾहिं डोड़ी हुन पासे हली वञे हुतां म्यार कोॾी कंदो अचे विच में मिटी पई आहे दरिया इहो हो छा दरिया लतीफ़ साईं वारो दहशत दम दरिया में जित जायूं जानारन न को संधो सीर जो मप न मलाहन दरिंदा दरिया में वाका कयो वरन सॼा ॿेड़ा ॿार में हलिया हेठि वञनि पुरज़ो पैदा न थिए तख़्तो मंझा तिन को जो कहर कुननि में विया कीन वरन उते अणतारुनि मुंहिंजा साहड़ सीर लंघाए थो सॼा ॿेड़ा ॿार में हलिया वञनि उहो अयाज़ दरिया अंदरि जा दहशत आहे हिकु ॾींहुं क़यामत थी वेंदी तूं मां त रुॻो हिन सिंधूअ ते का लहर उभारे वेंदासीं या आ चौधारी महराण मतो जंहिंजो न पही जंहिंजो न पतो ही रूह जज़ीरो हैरत जो जंहिं मंझि समायो आहे प्यारा उहो दरिया 12 कुन 32 तड़ मथे भटूं उथियो आधीअ राति जो सुहिणी ॾे सटूं छॾियो खीर खटूं लुॾे लहरुनि विच में उहे लहरूं उहो दरिया जंहिंजी छोलियूं दरिया हुजे न जेका दहशत ते जबल हुजे न जबल हीअं हुजे माण्हू हीअं जो ॾिसे कराकुरम खे ऐं हिमालय खे ऐं माउंट एवरेस्ट ऐं केटूरा ॾिसे त हीअं माण्हू जो वात पाटी दरिया इहो थोरी हुजे माण्हू कराची हैदराबाद में बुठी ते चढ़ी टप ॾेई ॿिए पासे लही वञे इहो थोरी त जबल आहे जबल त हीअं माण्हू जो हा निकिरी वञे दरिया हीअं हुजे जो माण्हू चए वञ तव्हां पसंदि कंदो की तलाउ में ॿेड़ी में चढ़ी वञी वञिजो त हीअं चवंदो दरिया हुजे लहरूं हीअं हलनि पियूं उन दरिया खे बंदि करे छॾियो अथव उन दरिया खे सवें सालनि खां बंदि पहिरीं इंडिया बंदि करे छॾियो आहे पोइ इंडस वाटर ट्रीटी में तव्हां ठगी करे उन वक़्त जे हुकुमरान ठगी करे अयूब ठगी करे उहो दरिया उन्हनि खे विकिणी छॾियो ऐं छो त वर्ल्ड बैंक खां अरबे रुपयनि जा फंड्स मिलिया डैम ठाहिण लाइ तरबेला लाइ मंगला लाइ उहे डैम ठाहे असांजी गिचीअ में पाणी उहा इलीगल हुआ सिंध जी कंसेंट खां सवाइ तव्हां चवंदो इलीगल चवण सां छा थियो इलीगल पंहिंजी हिस्ट्री में पंहिंजे राइट्स खे क्लेम कंदो अचिबो आहे हिकिड़ी स्टेज खां पोइ सिंधियुनि लाइ हिननि 2 फार्मूला ठाहिया आहिनि सिंधियुनि खे पंहिंजे गवर्नेंस तां नज़र हटाइण लाइ करप्शन तां नज़र हटाइण लाइ एजुकेशन तां हेल्थ तां नज़र हटाइण लाइ सिंधियुनि जे लाइ 2 हिकिड़ा वॾा थ्रेट ठाहे छॾिया अथनि सिंधियो ऐं तव्हांखे मुखातिब आहियां 2 वॾा थ्रेट ठाहे छॾिया अथनि हिकिड़ो सिंध जो विरहांग जेको सिंध हुनखे चवंदा सिंध टोड़ियूं था सिंधी कमकार गवर्नेंसूं स्कूल एजुकेशनूं रेबीज़ हेपेटाइटिस एड्स सभु छॾे वञी लॻंदा सिंध विराइजे थी ॿियो कालाबाग डैम था ठाहियूं इहे 2 जेन्युअन थ्रेट्स बि आहिनि पर इहे सिंधियुनि खे कैमोफ्लेज करे हर वक़्तु उन्हनि खे हिकिड़ी बत्तीअ जे पोयां डोड़ाइण जो फार्मूलो पाए तंहिंजे करे 2 शयूं जेॾीमहिल इहो जेन्युअन थ्रेट हुजे डैम जो ओॾीमहिल सभु हिकु थी बीह रहो जीअं अॻे थी बीह रहियो जेॾीमहिल विरहांगे जो जेन्युअन थ्रेट हुजे थी रहो पर इन जे आड़ में गवर्नेंस तां दस्तबरदार न थियो इन जे आड़ में पंहिंजे बेसिक राइट्स तां पंहिंजे ड्रेनेज तां पंहिंजी सैनिटेशन तां पंहिंजे घिटियुनि में पाणीअ तां दस्तबरदार न थियो तंहिंजे करे आउं तव्हांखे इहा गुज़ारिश करणु चाहियां थो त दरिया जी उहा ओज वराइण जी ज़िमेदारी हुकुमरान ते ठीकु आहे हुकुमरान ते बि हूंदी तव्हां ते असां ते पाण ते आहे तंहिं करे हिन पुछो मुमताज़ साईं त छा कयो अथव जेको असांजे वस में आहे कयो अथऊं 8 अक्टूबर 2009 खां 22 नवंबर 2009 ताईं 47 ॾींहं कंदकोट खां कराची ताईं पंधु हलिया आहियूं 30 किलोमीटर हिकिड़े ॾींहं में हलिया आहियूं 20 किलोमीटर पंधु कया अथऊं धरणा हया अथऊं बंदि कया अथऊं रस्ता ब्लॉक कया अथऊं ब्रिजिस ब्लॉक कयूं अथऊं जॾहिं सॾु ईंदो आहे तॾहिं असांजो जवाबु त इहो हूंदो आहे त ड्रोह गुॾणो आहे गॾिजी त छो था डिॼो मुंहिंजो नालो लिखो ॿाट खे ॿाट चई पियो थिए को फिको मुंहिंजो नालो लिखो हा जॾहिं जिते देस जे दंग ते जोटनी जोटिजे मूंखे मुंहिंजे क़बर मां बि कोठे निजो मुंहिंजो नालो लिखो भीड़ आहे वॾी लिस्ट ॾाढी डिघी कंहिं न कंहिं कुंड ते बुखारी मुंहिंजो नालो लिखो सो असांजो नालो लिखियलु आहे सिंध जे हर कुंड ते हर दंग ते हर घिटीअ में जदोजहद में तव्हांजा बि नाला लिखियल आहिनि सभिनी दोस्तनि जा लिखियल आहिनि हिस्ट्री तय कंदी
ईंदड़ दौर तय कंदा त केरु मुसलसल विढ़नि था, केरु वक़फ़े वक़फ़े सां विढ़नि था, केरु सॼी हयाती जंग में आहिनि, केरु आरज़ी तरह जंग में वरी इक़्तिदार अचे त वरी गुम, वरी जंग, वरी इक़्तिदार अचे त वरी गुम। तंहिंजे करे इहो मिसाल तौरु साइमल्टेनियसली चवणु खपे त हीअ सॼी तबाही हींअर इरसा पई करे ऐं फेडरल गवर्नमेंट में जेकॾहिं PTI वेठी आहे ऐं उहा उन PTI उनखे कंट्रोल थी करे त दे शुड बी मेड रिस्पॉन्सिबल, दे शुड बी मेड आंसरेबल। PTI जा वज़ीर जवाबु ॾियनि सिंध जे माण्हुनि खे त उन्हनि छा कयो, ऐं साॻी तरह सिंध हुकूमत जवाबु ॾिए त अनवर मजीद जे गैस जे प्लांट लाइ त सॼी सिंध में जुलूस कढनि था ऐं चवनि था त गैस ॾियो अनवर मजीद खे नूरियाबाद ते। जॾहिं सिंध जो पाणी बंदि थो थिए तॾहिं उहे चवंदा असां ख़त लिखियो। ख़त त लिखंदो नूरजान लिखंदी हुई शाहजहान खे, कबूतर जे पेर सां ॿधी मोकिलिबो, पोइ ख़त पुॼंदो, पोइ कांग वञी वेहंदो। गेम ऑफ थ्रोन ॾिठी अथव, कांग खणी थो अचे, कांग ख़त खणी थो अचे, पोइ ख़त वरी खोले थो, जेको आहे हुनजो बादशाह ऐं हुनजो हैंड, उहो ख़त खोले थो, गेम ऑफ थ्रोन में पढ़े थो कांग वारो ख़त। सो ख़त बत भले लिखे, ख़त लिखो था, पर जीअं अनवर मजीद जे पाणीअ लाइ मरण मारण लाइ तयारु थी सॼे सिंध में जुलूस कढियो, जीअं को हमरा गिरफ़्तार थिए थो, मरण मारण लाइ निकिरी थी पए सॼी हुकूमत सिंध जी, ईअं जेकॾहिं पाणीअ ते निकिरो त पाण सभु गॾिजी, ऐं तव्हांखे सॾु थो ॾियां, पाणीअ ते सिंध जूं समूरियूं धुरियूं, सिंध हुकूमत तव्हीं सभु अचो त पाण वरी ओबावड़े ते हिकिड़ो वॾो धरणो हणूं इरसा जे ख़िलाफ़, पाणीअ जे लाइ, सिंध ते चश्मा झेलम लिंक लाइ, तौसा पंजनद लाइ, सभु। जीअं आदमशुमारी ते असांखे पीपल्स पार्टी सॼो क़ाइम अली शाह साहिबु, असां आदमशुमारी ते सम्झो त सिंध जो जेन्युइन इशू आहे, उते वञी वेठासीं, हुकूमत पीपल्स पार्टी जी उन आदमशुमारी जे स्टैंड ते सपोर्ट कयोसीं। तंहिंजे करे जीअं नवाज़ शरीफ़ सिंध जो पाणी बंदि कयो, उनखां पोइ 10 साल जीअं ज़रदारी साहिब जी हुकूमत हुई, नवाज़ शरीफ़ जी हुई, ऐं तीअं PTI उहो रोल पई प्ले करे। अचो त सिंध जा सभु माण्हू गॾिजी, रिगार्डलेस ऑफ पार्टी एफिलिएशन्स, रिगार्डलेस ऑफ पर्सनल इंट्रस्ट, रिगार्डलेस ऑफ पर्सनल डिसलाइकिंग्स एंड लाइकिंग्स, अचो त गॾिजी सिंध जे मसइलनि ते, पाणीअ जे मामले ते मरण जीअण जी जंग कयूं। पाणी न आहे त कुझु कोन्हे, पाणी न आहे त ही ॿूटा, ही फसल, ही ज़मीनूं, दरिया न हूंदो त समुंड गिड़काए वेंदो, पाण गटरनि जा पाणी पिया पींदासीं, मंछर मां गटर जो पाणी थो अचे, उहो तबाह करे छॾींदो, पंहिंजो मुस्तक़बिल तबाह थी वेंदो। पाणीअ लाइ मैदान ते निकिरो। महिरबानी। आयाद अतीफ़ अली जी साहिबु सिंधूअ जी दाह ऐं सिंधू सां थियल फ्रॉड जे हवाले सां पंहिंजो मौक़िफ़ बयानु कयो। असांजो ही प्रोग्राम इलेक्ट्रॉनिक डायरी वसीले सॼी दुनिया में ॾिठो वञे पियो लाइव। हसन नवाज साहब, आपकी तरफ आऊँगा। हाइड्रोलॉजिकल एक्सपर्ट हैं और उसके अलावा पानी के बहुत से मामलात को समझते हैं, और सारी दुनिया में ये तय है कि हाइड्रोलॉजिकल जब डैम्स और बैरेजेस बने तब दरियाओं को रुकावटें आईं। तो आप क्या समझते हैं जो सिंधु दरिया इस वक्त मौजूद है, उस पर जो डैम बने, उस पर जो बैरेजेस बने, तो उसके बाद उसकी सूरत हाल में क्या तब्दीली वाक़ई हुई, या आप खुद क्या ओपिनियन देना चाहेंगे? जी बहुत शुक्रिया। मैं थोड़ा मल्टीलिंगुअल बोलूँगा क्योंकि देयर आर पीपल फ्रॉम अदर पार्ट्स ऑफ द वर्ल्ड, दे शुड आल्सो at least understand some things which are being spoken here. So I would start off. Yeah. So I would start with the very basic fact that we are all talking about climate change, and we are all predicting what will happen to Indus River Basin if something drastically goes wrong up in the mountains or down in the sea because of climate change. But the good news is nothing drastic has happened yet to the hydrology of Indus River Basin just yet. However, Indus River has been destroyed like no other river system in the world. It has been cut, shut, dammed, and diverted so mercilessly that no parallel of this thing exists anywhere in the world. It started in 1850s when British started establishing canal colonies, starting from Madhupur Headworks, then Sirhind Canal Project, followed by this Sidnai Barrage, triple canal projects, and then they came down to Sakhar Barrage, and where they left, we picked up. And we did not stop. We still want to continue with the same damming, diversions, and pouring of concrete that has destroyed this river, that has destroyed the livelihoods and lives
and cultures of communities, not just a few individuals, of communities. Communities, because of these dams and diversions, have been washed out from the surface of the earth in literal sense. Like at least, and at an average, there are places in Indus Delta which were thriving villages, which are now 70 kilometers into the sea, literally washed away. And you are listening to Mr. Pelagio, who is the spokesman of the downstream people. So this is what is happening at the downstream. I am living among the people who are in the upstream. I am living among the people who were displaced by the construction of Tarbela Dam. I am confronting the day-to-day miseries of those people, their destroyed cultures, their displaced relatives, their ancestral graves which were drowned in that lake, with a promise that make this sacrifice for your country and the things will be hunky-dory as the things built up. They were shown very rosy pictures of the future. You go to the villages which are just around that Tarbela lake, the most affected people, they do not have direct electricity in their houses. They are living in the shadow of that dam. What did the dam give them? That's one question. Those people, they sacrificed their everything 60 years ago. But at least on papers, they are recognized as the affectees of dam. And there are big question marks on the kind of compensation they were given and the way they were given. All those question marks aside, at least there was a recognition that they should be paid something as a compensation because they were affectees. Now we were talking about Delta. The people who have been displaced, whose cultures, whose lands, whose livelihoods have been destroyed and washed away, are they not also the effectives of the same system which dammed and diverted this river? They are also the effectives. But officially they are not recognized as effectives because they got affected 50 years later in time and 1,000 kilometers away from the location of the construction. The destruction in Indus Delta is not less than the destruction of Aral Sea in Central Asia, when Russians diverted the two streams feeding an inland sea for growing cotton and doing agriculture. The same system, barrage, diversion, canals, irrigation. Okay, some people benefited out of it, some people are still benefiting out of it, but Aral Sea is no more. That sea is now a desert. And it is not a desert of sand, it is a desert of salt. So when the wind blows, you are getting salt in your eyes. Now that is a disaster which has been recognized by the world. It is one of the classic examples of collective human stupidity. International organizations, international print media like National Geographic, they have run a lot of articles on that. International groups of scientists are going and working there because it's been recognized as a man-made disaster. Here in Indus Delta, the very owners of the delta, the very country which has that delta, the very country which is suffering from that disaster, is not even recognizing officially that Indus Delta is a disaster zone. Indus Delta should have been declared a disaster zone soon after the creation of Pakistan because the disaster had already set in. The sea had already started encroaching in. And our priorities should have been not to further dam and divert the rivers, but to keep the rivers flowing. Now, we have to learn from the world, where the world is going today. What is the solution to all these problems? I mean, we signed treaties with India, but the war is still going on. That treaty and those tens of billions of dollars investment
on both sides of the border, did they finish the problems of water? Did they finish the problems of mistrust? Both are there and they're increasing. That means those treaties and those investments have not solved the problem. And we have to recognize this. We have to recognize this, that we made mistakes. We made mistakes in signing the treaty. We made mistakes in drafting the treaty. We made mistakes in building structures. We made mistakes at so many places. And unless we recognize those mistakes, accept those mistakes, we will never going to rectify them. We signed 1991 Accord, and the provinces are still not happy. Provinces are still at the dagger's drawn as far as water is concerned. So what is the point of doing something which is actually not yielding the intended results? Now, not just in this part of the world, damming and diversions was in fashion, especially after 1930s when Americans built Hoover Dam, and their Bureau of Reclamation, which was responsible for building Hoover Dam and then many other dams in USA. That bureau is one organization in the world, US Bureau of Reclamation, which has built the maximum number of dams in the world, one single organization. The bureau was established in 1902 by a presidential act. I think it was signed by President Teddy Roosevelt in 1902. And the responsibility of bureau was to harness the river and green the deserts. That was the concept. Harness the river and green the deserts. Let the water not go to the sea, because if it is going to the sea, it is being wasted. So this was the thought on which the whole machinery of bureau kept working for 91 years. Built the largest, the biggest, and the maximum number of dams in USA and outside USA. Bureau was also helping India when they were building the works which were later on accepted by us as part of Indus Water Treaty, whereas those structures were built even prior to signing of Indus Water Treaty. So Bureau was helping them there. The Bureau was helping them build the largest dam in India, which is Bhakra Dam. So this is the history of Bureau. But then, somewhere sense prevails. Common sense is something which finally takes over. And it took over in 1993 in the Bureau of Reclamation. And the commissioner, his name was, I think, Daniel Baird. He changed the mandate of the Bureau. And that change was not a slight change, it was a dramatic turnaround in the mandate. What was the mandate of Bureau? Control the rivers and green the deserts. The Bureau said, the new mandate said, federal government will not invest again in any irrigation project. No federal funding for any irrigation project in future. Because the returns on investment on the irrigation projects had been marginal, minimal, or negative. Now, they had data of 91 years. Now, in a country like USA, if the return on their dams investment projects or irrigation projects was marginal or minimal, how can we believe that somebody is coming and telling us that if these dams and diversions were not built, Pakistan would have been a poorer country? Maybe Pakistan would have been a richer country. And we would be doing smarter things rather than dumb things. Flood irrigation is something very dumb to do. This started in Mesopotamia 10,000 years ago. Divert water from the river in a channel and then spread it on ground. 10,000 years ago. Even today, we are doing the same thing. And we are building the plans for 21st century on the same concept. Open channel flow. It's an outdated idea. Why are we still doing it? The Bureau also added into their new mandate that the next federal funding would be spent on two things. One, efficiency in use of water in irrigation sector, and reclamation and remediation of the environmental damages which have been done
because of those projects. ठीक हसन साहब, we will continue this Yeah. discussion. So let me wind it up. Yeah. So Bureau, now the sense is prevailing over there. So it is now time that we also follow the suit, and we also change our mandates, change our thinking, and move forward the way 21st century is, not 10,000 years ago Mesopotamia. Thank you. थैंक यू हसन साहब। अब मैं एनवायरनमेंट के हवाले से हमारे पास सलायर मौजूद हैं, तो हम समझेंगे कि वहाँ से स्कर्दू से जो सिंधु दरिया यहाँ डेल्टा तक आ रहा है, हसन अब्बास साहब ने भी उसके हवाले से बात की। तो जो एनवायरमेंटल इश्यूज़ हैं सिंधु दरिया के साथ वो क्या हैं, इस हवाले से कानून क्या कहता है। मैं अभी जो एनवायरनमेंट के लॉयर हैं आलम साहब, उनसे गुजारिश करूंगा वो आपसे बात करें। मेहरबानी बुखारी साहब। अस्सलाम वालेकुम जी, इट्स एन प्लेजर टू बी हियर। इंडस को समझने के लिए मैं 200-300 साल नहीं, मैं मायोसीन पीरियड 5.5 करोड़ साल पहले जाना चाहता हूँ, जब ये इंडियन पेनिनसुला जो था इट कोलाइडेड विद द यूरेशियन कॉन्टिनेंट, और इस कोलिजन से हमारे जो पहाड़ हैं हिमालयन, काराकोरम और हिंदू कश माउंटेन रेंजेस, यहीं से तो पैदा हुए थे। अच्छा, जैसे अभी यहाँ हफ्तों में गर्मी शुरू हो जाएगी, इस गर्मी की वजह से जो लैंड मैस, जो द लैंड मैस ऑफ द कॉन्टिनेंट ये गर्म हो जाता है, उसकी वजह से जो गर्म हवा है वो ऊपर को उठ जाती है। तो हिंदुस्तान के ऊपर गर्मियों में गर्म हवा की ऊपर हटने की वजह से समुंदर के ऊपर जो ठंडी हवा थी वो फिर इट वुड कम इन टू लैंड, और ये जो समुंदर के ऊपर से जो ठंडी हवा थी इट वाज फुल ऑफ द एनर्जी ऑफ द सन इन द फॉर्म ऑफ वाटर पार्टिकल्स, जो हमारे बादल बनकर मानसून जो है, इट्स एन अरब वर्ड फॉर मौसम, इसको सीजन समझा जाता था। इट वाज द व्हाट वी रिकॉर्डेड आवर सीजन्स विद दिस सीजनल वेदर पैटर्न। ये फिर गर्मियों के मौसम में ये बादल ऊपर आते हैं, बारिशें पड़ती हैं, और जो पानी बच जाता है ये फिर पहाड़ों में टकरा कर वहाँ बर्फ़ बन जाती है। और फिर ओवर मिलेनिया, ओवर मिलियंस एंड मिलियंस ऑफ ईयर्स, जब सर्दी होती है द वाटर बिकम्स हॉट एज कम्पेयर टू द लैंड, तो फिर हवा जो है वो बे ऑफ बंगाल की तरफ बाहर चली जाती है, और हमारा मौसम जो 3-4 महीनों के लिए, 4-5 महीनों के लिए इट्स ड्राई एंड इट्स कोल्ड। तो ये मौसम है, दिस इज़ द मानसून, दिस इज़ व्हाट सेट्स द इंडस अप, बिकॉज इसी पानी की वजह से और ग्लेशियर्स बनने की वजह से ये ग्लेशियर्स फिर पिघले हैं, और फिर बड़े बड़े जो हैं दरिया, ब्रह्मपुत्रा, गैंजीज, इंडस, घग्गर, you know, the ancient Saraswati, the ancient rivers were created from this. तो Indus यहाँ से आता है, इस weather system से आता है। And I'm glad Lahuti is looking at climate change, because climate change और global warming की वजह से ये जो pattern है ये disrupt होने वाला है। Global warming की वजह से जो बर्फ़ है वो पिघल जाएगी by the end of this century। तो ये मौसम जो है, ये मानसून जो है, ये इंडस का origin जो है, it's all under threat. So we have to go back as far as that to appreciate where we get this wonderful bit of civilization from. जो बात हम कर रहे हैं, the modern world of the Indus is really जब अंग्रेज़ों ने पंजाब और सिंध को एनेक्स किया, और फिर famines चूँकि पंजाब में शुरू हो गए थे उनकी मिसमैनेजमेंट की वजह से, यहाँ करोड़ों लोग मरे थे उनकी मिसमैनेजमेंट की वजह से, उनको शर्म आई थी, तो फिर इन्होंने कनाल सिस्टम से, क्या कहते हैं, कनाल कॉलोनीज़ पंजाब में बनाना शुरू कर दी। सिंध में आहिस्ता आहिस्ता जो ये कनाल्स थे उनको रीइंफोर्स किया। 20s में ये सखर बराज पेरेनियल कर दिया एंड ब्रॉट वाटर, बट सखर बराज वाज आल्सो द फर्स्ट मैन मेड इंस्ट्रूमेंट ऑन द इंडस ऑन द डेल्टा। और देखें 100 साल गुजर गए, और जैसे डॉक्टर साहब कह रहे थे, द डेल्टा वाज द प्लेस ऑफ कल्चर एंड वेल्थ। 100 साल गुजर चुके हैं, और लुक एट द डेल्टा टुडे। हाँ, उस बराज की वजह से दौलत ज़रूर पैदा हुई होगी, मगर कहीं और, किसी और के हाथ, बट देयर वर सर्टेनली डेवास्टेशंस दैट टुक प्लेस। बट ये पंजाब के जो कनाल्स और सिंध के जो कनाल्स बन रहे थे, ये सूबाई लेवल पे बन रहे थे उस वक्त, और आज भी जो पानी का मसला है और पानी को मैनेज करने का मसला है, ये सूबाई मसला था। इट वाज अ प्रोविंशियल मैटर। और ये after the 20s, because of the Sakhar barrage, पानी सिंध में there was enough of it। मगर 1935 के वो गवर्नमेंट ऑफ इंडिया एक्ट के अंदर एक बड़ी अहम उन्होंने तब्दीली जो है पेश की, वो ये थी कि सूबों में अगर पानी पे अगर कोई मसला हो, वो वाइसरॉय या गवर्नर जनरल के पास ले जा सकते हैं। इट वाज एन इंटर प्रोविंशियल डिस्प्यूट रेजोल्यूशन। और इससे ही तो सीमेंट होता है कि अगर आप प्रोविंसेस के दरमियान वाटर डिस्प्यूट्स को सॉल्व करेंगे, तो
वाटर इज़ अ प्रोविंशियल इशू. अगर आप एक इस तरह का इदारा फोरम तैयार कर रहे हैं इंटर प्रोविंशियल वाटर इश्यूज़ के लिए, तो वाटर इज़ अ प्रोविंशियल इशू. तो इट वाज आफ्टर द 35 गवर्नमेंट ऑफ इंडिया एक्ट, जब ये फोरम बना था कि भाखरा डैम, ये थल मेरा ख्याल प्रोजेक्ट था, इसके बनने पे सिंध ने पंजाब के ख़िलाफ़ वहाँ गवर्नर जनरल के सामने एक कंप्लेंट पेश की. गवर्नर जनरल ने वहाँ एक कमीशन मुकर्रर की, एक जस्टिस राव थे बंगाली, उनके अंदर उनके नीचे. तो राव कमीशन की रिपोर्ट 1943 में छपी थी, and it recommended Punjab make compensatory payments to Sindh on account of its constructions. It was this commission report that formed the basis of the Punjab-Sindh agreement, जो कि पलेजो साहब बात कर रहे थे, जो 1945 में there was a agreement between Sindh and Punjab कि हम अब इस तरह infrastructure development होगी, and there will also be money flowing from Punjab to Sindh on account of compensation payments. मगर उसके जो financial details solve होने से पहले partition हो गई, और पार्टीशन से जो पंजाब में इरिगेशन सिस्टम था, इट वाज फिजिकली चेंज्ड, फिजिकली आधा हो गया था. अब हिंदुस्तान के पास थोड़ा सा रह गया, पाकिस्तान के पास, पंजाब के पास थोड़ा सा आ गया. तो वो जो कंप्लेंट थी सिंध की एंड द रिकमेंडेशंस ऑफ द रिपोर्ट, और वो जो मुआहदा था, इट वाज इनइफेक्टिव पार्टीशन के होने की वजह से. पार्टीशन के थोड़े ही बाद गवर्नमेंट ऑफ इंडिया एक्ट ही चल रहा था, मगर 1 यूनिट जो है 1954 में डिक्लेयर हो गया. और उस वक्त जो पंजाब का इरिगेशन डिपार्टमेंट था और सिंध का इरिगेशन डिपार्टमेंट था और केपी एनडब्ल्यूएफपी का इरिगेशन डिपार्टमेंट था, दे वर मर्ज्ड अंडर वन चीफ इंजीनियर, जो कि वेस्ट पाकिस्तान का चीफ इंजीनियर था, और दूसरी तरफ इन व्हाट्स नाउ बांग्लादेश, ईस्ट पाकिस्तान में वहाँ 11 मुख्तलिफ क्या कहते हैं, देयर वर मेनी डिस्ट्रिक्ट्स एंड प्रोविंसेस, उनको भी मिलाकर देयर वाज ओनली वन चीफ इंजीनियर. तो 1 यूनिट में टुक द प्रोविंशियल आउट ऑफ द मैनेजमेंट ऑफ वाटर. 1958 में वापडा बना. वापडा को हम एक वफाकी इदारा समझते हैं, मगर 58 में जब ये बना था, इट वाज द वेस्ट पाकिस्तान वाटर एंड पावर डेवलपमेंट अथॉरिटी, बिकॉज पानी एक सूबाई मसला है उस उधर, और दूसरी तरफ ईस्ट पाकिस्तान वाटर एंड डेवलपमेंट अथॉरिटी बनी थी. वाटर वाज अ प्रोविंशियल इशू. 1960 में इंडस वाटर ट्रीटी हुई, बट इट वाज ड्यूरिंग द 1 यूनिट, जब सिंध और पंजाब और केपी और बलोचिस्तान की नुमाइंदगी उस मुआहदे के अंदर है ही नहीं, because it was 1 unit. Sindh could not make its complaints to Punjab that you are giving away the rivers of the Punjab and diverting the Indus for your own use without asking us. हमारे भी हक हैं. They were unable to do so because the constitutional structure of the country was 1 unit. There was only one province in West Pakistan. And जैसे डॉक्टर साहब कह रहे थे, the Indus Water Treaty is actually, it's not fit for purpose. I mean, from a legal point of view, treaties जब बनती हैं, they are supposed to stop countries from going to war. It's supposed to bring benefit. और हम यहाँ कहते हैं कि जी Indus Treaty को देखो, it survives wars. भाई, this is evidence that it's not fit for purpose, right? By 1973, उस वक्त तक 1960s के अंदर Indus Treaty की वजह से जो Indus Water Development Works चले थे, they integrated the Indus Basin into an integrated system with control under one entity, WAPDA. 1973 में the constitution is reintroduced. We have 4 provinces and we have a council of common interest जहाँ disputes जा सकती हैं. 1 unit is finished. पहली जो complaint गई थी, there was a chief justices commission formed by the president of Pakistan to look into the inter-provincial water disputes. उनको 90 दिन दिए गए थे 1977 में कि अपनी रिपोर्ट जमा करें. उससे पहले ज़ियाउल हक ने कॉन्स्टिट्यूशन एब्रोगेट कर दी, and there was no place for this commission to file its report. When the constitution was restored in the 1990s, फिर Council of Common Interest ने दोबारा काम शुरू किया, और मैं हैरान हूँ कि दिसंबर 2018 में पहली दफ़े एक कंप्लेंट सिंध ने फाइल की है पंजाब के खिलाफ. जो फोरम है इंटर प्रोविंशियल डिस्प्यूट एजुकेशन का, इसको ना इस्तेमाल करके एक ज्यूरिस्प्रूडेंस नहीं पैदा हो रही. मैं वकील हूँ, मुझे तो मुकदमे पसंद हैं, एक ना सिर्फ मेरी रोज़ी रोटी है, मगर उससे ज्यूरिस्प्रूडेंस पैदा होती है जिससे मसले के हल जो हैं हम सामने देख सकते हैं और पेश हो सकते हैं. हमने काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट को एक बड़ी सी चीज़ बना दी है जो कि पानी की पॉलिसी को भी अप्रूव करता है. भाई, पानी इज़ अ प्रोविंशियल सब्जेक्ट. द काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट लुक्स एट इंटर प्रोविंशियल वाटर डिस्प्यूट्स. द वाटर पॉलिसी इज़ नॉट अ वाटर डिस्प्यूट, इट इज़ अ पॉलिसी. तो ये डेमोक्रेटिक मैंडेट इस पॉलिसी का पूछने वाला है कि ये कौन थे लोग जिन्होंने इस पॉलिसी पे दस्तखत किए हैं. किसी असेंबली से इन्होंने पूछा था, किसी काबीना के सामने इस डॉक्यूमेंट को पेश किया गया था. ठीक है. थैंक यू वेरी मच. राफेल साहब, आपकी बहुत मेहरबानी. अभी वी नो दैट एवरीबॉडी हैज़
knowledge of Indus and so many other things. So गुजारिश करेंगे कि आप इसको जितना समराइज़ करेंगे, हम दूसरे सेशंस की तरफ भी जाना है और एक क्वेश्चन भी हम आपसे पूछेंगे आखिर में। मोहन नवाज शाह साहब, ज़ाहिर है ये सारी जो डिस्कशन हो रही है इसका आखिरी जो रिज़ल्ट होता है वो ज़रात होती है जो पानी की होती है, तो उसकी क्या सूरत हाल है? आप समझते हैं कि सिंध को कितना इफ़ेक्ट किया है सारे इस मामलात में जो आपने सारे चारों हमारे पैनलिस्ट से सुने? आपकी जी बहुत मेहरबानी। I am the Sindhi, but I'll just choose to speak in bit in Urdu and bit in English for the better understanding of the audience. पानी के बारे में बहुत बात हो गई. I think one of the things which needs to be highlighted that Indus just did not bring water, but it brought with it also silt. Or in early 20th century now, these are all studies done and dusted. 1.88 millimeter per year silt deposit hoti thi in the delta area. That has reduced to 1 millimeter now, and the sea rising is 1.1 millimeter. So that is one of the things. मैं ज़्यादा detail में नहीं जाऊँगा. Our learned speakers have taken a bit of time, so I'll just be presenting certain facts. पहली बात. दूसरी बात ये है कि it's जो भी पानी आ रहा है, it's one of the world's most polluted Indus basins. Again, what I'm saying is already research, which is already there. So जो भी पानी आ रहा है, we are happy that the water is there, but perhaps it's not drinkable. Not only that water is not drinkable, perhaps sometimes not even fit for agriculture, लेकिन उसके साथ जो पूरा ecosystem है, यानी जो aquifers हैं, वो भी आप देख लें, तो वो भी सारे तबाह बर्बाद हो गए हैं. So that is second aspect of things. तीसरी aspect of things ये है कि delta is not just KT Bandar. Delta is starting somewhere in Karachi. There is 5 million gallons of water, of dirty polluted water, which is being sent to sea every year. And that is living, and we all are living, is by itself a surprise. But problem ये नहीं है. Problem ये है कि the discourse that we get to hear. अब in the Honorable Senate, Honorable Member of the IRSA said there is a loss of $29 billion per year due to lack of water. No one objected to it. However, there was an editorial in Dawn the next day which said that it was wrong. I don't know, my honorable lawyer could say whether it was perjury or not. Has Senate really said that to the honorable committee that the facts and figures were presented were a piece of trash? That this honorable member should be taken to task? In the 21st century, we're talking about misplaced, wrong data and discourses. Then, may that be Sindh, may that be federal government. We are hiding behind the curtain. Isn't there a discourse of just brick and mortar projects? Tell me if there isn't any. We are aggrieved. Have we come out with the solution? Have we presented the solution in the CCI, in the provincial assemblies or in the Senate? कि हम बेबस हैं, कि हम कुछ कर नहीं सकते, कि हमारी attention कहीं पे और है. Gone are the days कि जहाँ पे हम रोते ही रहेंगे. But have we presented with any solution? Yes, we have. We have kept 30 million in the Sindh budget. For what? Sindh Barrage. Again, a huge brick and mortar project running into billions of dollars. Have a good time, jolly good time about it. And I can talk against it, but I'm not going to go in detail. Probably Hassan Abbas Saab is a better person than me and an expert who can talk about. Coming to agriculture. River Indus. We can talk about
that Indus Treaty was wrong? Yeah, it is wrong. Let's talk about it. Let's talk, debate in 5 days about it. Is it making a sense? Yeah, it is making a sense that we committed a mistake. Okay, let's talk about 1991 Water Accord. It is wrong. It is sacrosanct today, accepted by all the people who have been elected by the due process and law. I can object, it's wrong, but it is sacrosanct today. The point is whether in this water accord are we being safeguarded or not, or whether there is a way out to this or not. We feel there is. So let's talk about Murray-Darling in Australia. Murray-Darling से रिवर इंडस 7 गुना ज़्यादा पानी लेता है, लेकिन इकोनॉमी में सिर्फ ट्वाइस उसके सिर्फ करता है कंट्रीब्यूट टू द इकोनॉमी. इसका मतलब हम क्या कह रहे हैं? हम ये कह रहे हैं कि अगर पाकिस्तान में 0.13 kgs पर क्यूबिक मीटर है और हिंदुस्तान में 0.39 है और चाइना में अगर 0.80 है और अगर यूएस में 1.56 है, तो क्या हम इंसान पैर और हाथ वाले नहीं हैं क्या? So what should Sindh do? Sindh should come up with a plan to do highly efficient irrigation system for agriculture purposes. Have we done it? Are we doing it is the question. जहां तक वाटर अकाउंट की बात है, कौन से आप नंबर्स की बात कर रहे हैं? मैं तो कुछ भी खड़ा होकर कह दूं, आप भी खामोशी से सुन लेंगे, यार सुन लो. But it has been recorded by AGN Abbasi's committee, and it is a part of the minutes where it is said that the numbers provided by WAPDA are questionable. So we said it to the Honorable Prime Minister in August when we met. We told him, sir, एक बैराज से दूसरे बैराज 15 दिन लगते हैं पानी को. आप फिक्स फिगर्स उठा लें इरसा के, योर लॉसेस बिटवीन 20 to 40%. तो ये कैसे हो सकता है? क्या कोई बेंचमार्क है हमारे पास? कितना लॉस होना चाहिए? वो भी नहीं है. पानी का पता नहीं है कि कितना गुजर रहा है आज के दौर में. जबकि क्या सिंध बीइंग एन अग्रीव्ड पार्टी, shouldn't they have also a telemetry system to tell कितना पानी गया? सिर्फ मुंह मत्था ही पिटते रहेंगे, शेरो शायरी सुनाते रहेंगे. We haven't done our work today. So way forward is creating efficiency in the agriculture system so that water is available for Delta. Number one. Number two is urban waste which is being dumped in the river Indus. Even government of Sindh today is not asking questions about it, neither seeking any compensation. हुब्बे अली नहीं बुग़्ज़े माविया में ही मांग ले तो नहीं मांग रहे कि हम कॉम्पनसेशन मांगे कि अगर पानी खराब हो रहा है कि उसको हम किस तरह से, ये रिवर इंडस के थ्रू गुजर रहा है ना, कहीं और से गुजर रहा है तो बताएं. फिर आप कह रहे हैं 90% पानी एग्रीकल्चर को जा रहा है. मुझे ये बताएं जितना शहरों को पानी जा रहा है कैनाल विथड्रॉल, वो आपने माइनस किए हैं? खुद सब खुश है, हम कह रहे हैं 90% 95% जा रहा है पानी. लास्ट, आई हैव टेकन लॉट ऑफ टाइम एंड आई एम अपोलोजाइज फॉर दैट. लास्टली, देखें जी, इस तरह काम चलने वाला नहीं है. चलेगा तब कि अगर मैं पानी ले रहा हूं और अगर सिंध में भी पानी जा रहा है, वी आर ट्रांसपेरेंट अबाउट इट. एक बात, जो भी हमारे पास लीगल एग्रीमेंट्स हो गए ऑफ दिस कंट्री, दोज आर सैंक्रोसैक्ट. Neither we were living in 60s and 70s while we can comment in hindsight. Hindsight में आप जो भी कमेंट कर लें, क्या उसमें कोई अपॉर्चुनिटी है तो let's talk about it. Number 3, 1991 Water Accord says, is there an understanding that the people are eating rocks and salt that you'll talk and grab more water with a new accord? Sir, you cannot. Is there a history in the world? Is there a history between Israel and Palestine? Whenever they've gone to renegotiate, they have gotten less water. Then we are saying we'll get more water. जब 1991 में पानी है वो ही नहीं मिला है तो क्या उससे ज़्यादा मिल सकता है? उसको सैंक्रोसैक्ट रखते हुए पानी में ट्रांसपेरेंसी क्रिएट कराएं, उसकी अकाउंटेबिलिटी प्रॉपर्ली कराएं, ताकि पानी फॉर ऑल यूजेस अप्रोप्रिएटली हमारे पास अंडर एग्जिस्टिंग लॉज जो इस मुल्क के कानून हैं उसमें आ सकें. वी आर थैंकफुल टू लाहौती फॉर ऑर्गेनाइजिंग दिस एंड रियली आस्किंग अस टू टॉक हियर. थैंक यू वेरी मच. महिरबानी साईं मोहन नवाज़ शाह साहब. हाणे असां वटि हिकिड़ो सुवालु हूंदो ऐं असां कोशिशि कंदासूं त असांजा पैनलिस्ट उन सवाल जे जवाब सां गॾु हिकिड़े महदूद टाइम आहे, ज़ाहिर आहे हिननि वटि त ॼाण जो दरिया आहे सभिनी वटि, त महदूद टाइम में असांखे उनजो जवाब बि ॾियनि. उन सां गॾु मुख़्तसरनि असां चाहींदासूं त हीअ जीअं त डॉक्यूमेंटेशन थींदी त छा थियणु घुरिजे,
कीअं इहे मसइला हल थियणु घुरिजनि, उहो बि पंहिंजे ओपिनियन्स इन सां असां सां गॾु ॾींदा। मैडम, पहिरियों मां तव्हां ॾे वरी ईंदुसि त तव्हां ॻाल्हि कई कानून साज़ी जी, त असां उते कानून साज़ी कयूं पिया पाणी जे हवाले सां, त उहा कानून साज़ी आहे कहिड़ी? सिंध जो माण्हू उहा बि ॼाणणु घुरे थो, या पाकिस्तान जा माण्हू जेके आहिनि, त उहा वाट काइंड ऑफ लॉ मेकिंग इज़ गोइंग ऑन। ऐं ॿियो इहो त सिंध बैराज मुतलिक़ सिंध हुकूमत जी उते कहिड़ी पॉलिसी आहे जेकी ॾिनी पई वञे, छो त इहो हिन वक़्त जो तमामु वॾो सुवालु आहे, ईंदड़ वक़्त लाइ बि इन मुतलिक़ तमामु घणा सुवाल या भाम आहिनि। मुंहिंजे लाइ काफ़ी शयूं जेके हुयूं उहे तमामु इंफॉर्मेशन उन्हनि में मौजूदु हुई, ऐं we are always agree to disagree and obviously everybody has got their own arguments, पर ॿ टे शयूं जेके आहिनि उन्हनि में आउं मुख़्तसर सिंध बैराज जी तव्हां ॻाल्हि कई। सिंध बैराज वापडा क्लेम करे थी, चए थी त असांजो ब्रेन चाइल्ड आहे, पर मुंहिंजो सुवालु इहो आहे, मुंहिंजा उन में 3 पार्लियामेंट्री इंस्ट्रूमेंट्स, छो त सेनेट जी ॻाल्हि पई हले, हिते क़ौमी असेंबली जी बि ॻाल्हि थियणु खपे। पार्लियामेंट 2 हाउसिस आहिनि उन जा, अपर हाउस सेनेट आहे, पर तव्हांजो जेको वधीक मुतहरिक जेके हुअणु खपे उहो क़ौमी असेंबली आहे। हाणे क़ौमी असेंबली में कंहिं पेश कोन कयो आहे, उन सां नथी चई सघां, थियणु खपे। सिंध सां लाॻापियल जेके बि आहिनि, पीपल्स पार्टी हुजे या GD हुजे, उन्हनि खे अॻियां अचणु खपे। एज़ फार एज सेनेट इज़ कंसर्न, आई हैव सबमिटेड 3 पार्लियामेंट्री इंस्ट्रूमेंट्स इन दिस पर्टिकुलर रिगार्ड, ऐं मुंहिंजो 3 दफ़नि खां डेफर थिए पियो, छाजे करे न पाणी जो मिनिस्टर जेको 6 महीननि खां ग़ाइबु आहे उहो अचे थो, न वापडा जो चेयरमैन जेको रिटायर्ड जनरल आहे उहो कमेटी में पेश कोन पियो थिए, मुख़्तलिफ़ कमेटीज़ में। छो त तव्हां, मुंहिंजी बि दिलि पई चई हिन सभिनी शयुनि ते माण्हू ॻाल्हाए, पर तव्हां मूंसां पर्टिकुलर सुवाल पुछो त तव्हां वॉट आर यू अप टू एंड वॉट यू हैव बीन डूइंग सो फार, त मूंखे उन में हिकिड़ी डायरेक्शन में जवाबु ॾियणो पियो। सिंध बैराज जे हवाले सां मुंहिंजा ख़दशा आहिनि, जल्दी में एॾो जल्दी में पेश करणु ऐं उनजो यकदमि उन जेका इक़्तिसादी उन मां निकिरी अचणु, ऐं हिते वरी सिंध में अची पेश करणु, त फिज़िबिलिटी रिपोर्ट उनजी ठाहे वठो। हाणे तव्हां 100+ जेको आहे एॾी डिघी एशिया जी वॾी ढंढ, उन में डिस्प्लेसमेंट थींदी, उन 2 वाह केॾांहुं वेंदा, उनजो छोड़ केसि ताईं हूंदो, शायदि थर ताईं वेंदो या कोन वेंदो, या रुॻो कराची खे तव्हां फोकस पिया कर, कराची असांजो पंहिंजो बि शहर आहे, पर जेको ठठो ज़िलो आहे अॻु में RBOD ऐं उनजे मोह में आहे, माइग्रेशन थिए पई, उन सॼी शइ खे कीअं ॾिसबो। त सिंध बैराज जे हवाले सां मंडे ते वरी उहो जेको डेफर्ड शइ आहे उहो वरी ईंदी, ऐं वरी बीहंदसि, वरी मूंखे ॿुधायो वेंदो त उन में GDA खे, छो त ख़तनि जी ते तानो मिलियो सिंध गवर्नमेंट खे, असांजे मोज़िज़ महिमान हीअ ॻाल्हि कई, त जेको तव्हां प्रोविजन्स अवेलेबल आहिनि तव्हां तलवार खणी कोन वेंदा, ठीकु आहे, हर कंहिंजो राइट आहे ऐं उनजो फ़र्ज़ु थिए थो त तव्हां स्ट्रीट पॉलिटिक्स कयो, पर तव्हां उन्हनि कॉन्स्टिट्यूशनल फोरम्स जेके आहिनि जिते तव्हांजो जेको स्पेस थिए थो उनखां अॻियां असां कयो आहे, अरसा सां सॼी झेड़ में वापडा सां हींअर एग्रीकल्चर जे हवाले सां भाउ ॻाल्हि कई, बिल्कुलु सिंध जो पंहिंजो जेको आहे टेलीमेंट्री सिस्टम हुअणु खपे, उनजे न हुअण जे करे असां लाइ भोॻियो आहे। असांखे पंहिंजो पैमानो पैमाइश असांखे जेको उतां ॿुधाइनि पिया, वॾो सूबो ॿुधाए पियो या असांखे जेको सेंटर ॿुधाए पियो, ऐं इलाही हवालनि सां हिकिड़ो ड्रेनेज जे हवाले सां पाणी जे हवाले सां नओं एग्रीमेंट थियणु खपे, ऐं आउं त इन शइ खे रिपीट कंदी रही आहियां। त सिंध बैराज जेको वापडा अचण लाइ तयारु कोन्हे, ऐं मुंहिंजे साम्हूं हाउस जे साम्हूं अची पेश थी ॿुधाइनि त बाबा आहे छा कहिड़ी ॻाल्हि, उन में असांजा ख़दशा अञा वधा था। 2 कैनालनि, पर 2 कैनालनि जी आड़ में हेॾी वॾी फंडिंग रखी, एतिरी वॾी डिस्प्लेसमेंट जे आड़ में ही थियणु छा पियो वञे, पाणी पइजे ई कोन पियो अॻियां, त तव्हां बैराज ते पाणी कीअं आणींदा, जेको कोटरी डाउन स्ट्रीम में बि हींअर सूरत हाली आहे, हिकिड़ी ॻाल्हि त इहा आहे। ऐं सिंध गवर्नमेंट खे बि ते इहे सवाल पंहिंजी कमेटी जेका उन्हनि ठाही आहे उहो थियणु खपनि, पर मुंहिंजो डोमेन सेनेट आहे त उन में आउं कंदी। बाक़ी सेनेट जी जे मेंबर जी ॻाल्हि कई, त आउं वाटर कमेटी जी मेंबर कोन आहियां, मुंहिंजो मोशन उते रेफर थींदो आहे, हर दफ़े मुंहिंजो हिकिड़े पासे कंदा आहिनि, वरी ॿियो इंटरव्यू खणी ईंदी आहियां, वरी स्पेशल कमेटी ठाराईंदी आहियां, वरी ईंदी आहियां, वरी मंडे ते असां उहो एक्सरसाइज़ करण वारा, हर दफ़े उहो जेतिरे अरसे खां आहियां आई बीन रिपीटिंग इट, ऐं मुंहिंजो फ़र्ज़ु आहे, आउं कोन थी चवां त इहो हाणे उन में सिंध जे मेंबर्स खे, सेनेट जे मेंबर्स खे रेगुलर विहणु खपे, क़ौमी असेंबली जी वाटर कमेटीज़ हुजनि, पेट्रोलियम हुजनि, रेगुलर थियणु खपे। इहो आउं बि चवां थी, इहो असीं पार्टी जे अंदरि बि ॻाल्हि कंदा आहियूं, उनजे ॿाहिरि बि करणु था, ऐं हिते फोरम ते बि चवां थी त हुननि खे बि एतिरो एक्टिव थियणु खपे, उन्हनि खे प्रेस करणु खपनि उहे शयूं, छो त सिंध जी असेंबली हुनजो इलेक्ट्रल कॉलेज आहे, सिंध हुननि खे चूंडियो आहे, त सेनेट में तव्हां क़ौमी असेंबली, त जेकॾहिं केरु शइ नथो, केरु ॻाल्हि नवाब यूसुफ राठौर साहिबु जॾहिं बि सुठी ॻाल्हि रेज़ कंदा आहिनि त असीं एप्रिशिएट कंदा आहियूं, असीं का ॻाल्हि कंदा आहियूं त उहो असांखे एप्रिशिएट कंदा आहिनि, पर ॿियनि मेंबर्स खे बि ओतिरो अचणु, चाहे GDA जा हुजनि, GDA जो हिकिड़ो मिनिस्टर CCI में ॻाल्हाइण लाइ तयारु आहे, छा डोंट दे बिलोंग टू सिंध, डोंट दे रिप्रेज़ेंट सिंध, छा उन्हनि वोट कोन वरिता आहिनि,
छो त हिते ॻाल्हि आई CM साहब जे ख़त जी, त ख़त CM साहब जो जेको आहे उन में डोमेन में अचे थो उनखे लिखणु खपे, पर छा डॉक्टर फहमीदा मिर्ज़ा को ख़त इन हवाले सां लिखियो आहे? छा सुमरो साहब मिनिस्ट्री वेठा आहिनि उन इन रस्म में का शइ कई आहे? छा गौस बख्श खान मेयर साहब मेंबर आहिनि उते उन्हनि का ॻाल्हि इहा कई आहे? इहे सवाल छो त हिते उन्हनि जा नुमाइंदा वेठा आहिनि, त मुंहिंजो बि राइट आहे त आउं बि इहा शइ ॻाल्हायां। बाक़ी जेके मेंबर्स जेको आहे सेनेट में ग़लति बयानी या के ॻाल्हि के कनि था, कहिड़ी पार्टी जा हुजनि, सिंध जी नुमाइंदगी कनि था, उन्हनि खे बिल्कुलु उन शइ करणु खपे। ऐं उन ते मुंहिंजे हथ में जेका पार्लियामेंट्री इंस्ट्रूमेंट हूंदो उहा हिकिड़ी शइ इहे थी। ऐं ॿी ॻाल्हि जेके तव्हां लेजिस्लेशन जी कई उन में मुख़्तसिर इहो ॿुधायां पई त डेल्टा जे हवाले सां, छो त असां ॾिठो आहे त मुख़्तलिफ़ मुल्कनि में रिवर एज़ अ लिविंग एंटिटी या उन जो जेको आहे उन जी रिहेबिलिटेशन जे हवाले सां रज़ा रब्बानी साहब कोटा सिस्टम जे हवाले सां जेको इशू खयो आहे इहो ॾाढो पॉज़िटिव आहे त जेको माण्हू चङी ॻाल्हि करे उन जा गोॾा छिकण, जूं टंगूं छिकण, उनखे इल्ज़ाम तराशियूं करण, उनखे दसण जी कोशिशि करण जे बजाए उन सां ॿाहुनि जो बल थी गॾिजी बीहे। तंहिंजे करे आउं वरी रिपीट थो कयां ऐं तव्हां सभिनी जे साम्हूं रिपीट थो कयां ऐं मीडिया में बि ईंदो, लाइव बि हले पियो, तंहिंजे करे आउं रिपीट थो कयां। पीपल्स पार्टी जे दोस्तनि खे सिंध हुकूमत में असांखे सॾु ॾियो त इरसा जे चवण ते, इरसा जे ख़िलाफ़ु, इरसा जे सिंध सां ज़्यादतियुनि जे ख़िलाफ़ु सिंध में को वॾो धरणो, का वॾी एहतजाज, का ट्रेन मार्च बिलावल साहब लीड करे असीं उन सां बोगियुनि में चढ़ी हलंदासीं। जेकॾहिं चवे त सिंध जे पाणीअ लाइ चश्मा जहलम लिंक बंदि करण जे लाइ कनि था, असीं गॾिजी हलंदासीं। जेको वेंदो, नवाज़ शरीफ़ वञे, इमरान ख़ान वञे, उन सां गॾु वेंदासीं। लेग पुलिंग छॾे पाण सिंध जी स्टेक होल्डर जंहिं वटि जेतिरो वॾो हिसो आहे उहो उनजो ओतिरो धणी थिए ऐं उहो जवाब बि ॾिए त बाबा हीउ थर छो पियो ॿरे, अछड़े थर में छो बुख है, कोहिस्तान में छो तबाही है, बर्बादी है, छो थाणे बुला खान, थाणे अहमद खान ऐं आसपास जे इलाइक़नि में खिपरे जे आसपास छो तबाही है, बर्बादी आहे। इन ते जवाबु ॾियूं, पाण ॻाल्हायूं उन्हनि सभिनी ते। पाकिस्तान जो इमरान ख़ान बि ॻाल्हाए, नवाज़ शरीफ़, पाण सभु ॻाल्हायूं। पाण रेबीज़ खां वठी हेपेटाइटिस खां वठी पाणीअ ताईं सभिनी इशूज़ ते ॻाल्हायूं ऐं पाण पाणीअ जे हवाले सां इहो बि कमु कयूं त पाणी जेकॾहिं असांजो बंदि थो थिए त उहो 10 सालनि खां 50 सालनि खां बंदि करण वारियूं जेके धुरियूं आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ु पाण स्टैंड वरितो आहे। जीअं अॻे पाण ओबावड़े ते धरणो आहियूं। तंहिंजे करे इरसा हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे त वकील साहब वेठो आहे, आइन पाकिस्तान थोरो पढ़ूं, उनजो आर्टिकल 184 जो सब क्लास 1 चए थो त जेकॾहिं इंट्रा प्रोविंशियल जहिड़ा हुजनि त टू गवर्नमेंट्स, प्रोविंशियल गवर्नमेंट ऐं फेडरल गवर्नमेंट, दे कैन चैलेंज इट बिफोर सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान। त छा पाणीअ जे इशूअ ते पाण गॾियल पिटिशन फाइल करे सघूं था? इन ते बि ॻाल्हायूं। सिंध हुकूमत ऐं असीं, ममताज़ इट्स वेरी इंपॉर्टेंट, सिंध हुकूमत ऐं असां पाण गॾिजी हिकिड़ी पिटिशन फाइल करे सघूं था सुप्रीम कोर्ट में। उन में असीं गॾिजी उन्हनि सां उन पिटिशन में पिटिशनर थी सघूं था त सिंध खे पाणी जो हिसो मिले। ऐं आख़िर में आउं वरी रिपीट कंदुसि त इमरान ख़ान साहब पंहिंजी पॉलिसी सिंध जे पाणीअ जे हवाले सां वाज़े करे, सिंध जा माण्हू PTI जी हुकूमत खां इहे दलील कोन ॿुधंदा त पाणी समुंड में वेस्ट पियो थिए ड्रेम। सिंध जे पाणीअ जी जेका रुकावट विझंदो, उहो इमरान ख़ान हुजे या ॿी का हुकूमत हुजे, उन इमरान ख़ान खे अपोज़ कंदासीं। PTI जी हुकूमत जे सिंध जे पाणीअ ते धाड़े जी मज़ामत कंदासीं, सभु गॾिजी कंदासीं। ठीक है। झिरक इनलैंड पोर्ट बन के तो ऊपर सर्व करे और कराची के ऊपर लोड कम हो और इधर डेल्टा के लोगों के लिए रोजगार पैदा हो। ठीक है। और इसके अलावा उसके बीच में कराची के पानी की सप्लाई की भी बात की गई थी। अब ये सारी चीज़ें सुप्रीम कोर्ट में गई। उसके बाद में जब उन्होंने नहीं किया तो मैंने यही चीज़ Jio.tv की वेबसाइट है उसके ऊपर ये चीज़ पब्लिश हुई और उधर पब्लिश होने के बाद इट वाज कोटेड बाय न्यूयॉर्क टाइम्स एंड BBC कि ये चीज़ें पाकिस्तान में सोची जा रही हैं। लेकिन बात वही है कि इंटरेस्ट ग्रुप्स हैं जो उन चीज़ों को आगे नहीं आने देना चाहते, क्योंकि उसमें शायद जो कंक्रीट पोर करके पैसा बनाना चाहते हैं वो उनको अपनी जो है वो दुकान चमकती हुई नज़र नहीं आती। प्रॉब्लली दैट इज़ द रीज़न। उसके अलावा मैंने एक और आर्टिकल लिखा था उसी टाइम पे जो कि ग्लोबल विलेज स्पेस के उस आर्टिकल में उस शुमारे में आया था जिसके ऊपर उसकी असद उमर की तस्वीर है। इट वॉज सून आफ्टर दी, तो उसमें वो भी ग्रैंड विजन के नाम से मैंने वो आर्टिकल लिखा था। आप लोग उन आर्टिकल्स को पढ़ें एंड यू विल अंडरस्टैंड कि फ्यूचर में हमें जाना किस तरफ चाहिए। ठीक, ख़ुशी जी ॻाल्हि आहे त कंसेंसस नज़र अचे पियो। मैडम शशि पलेजो साहिबा हिकु जुमिले में जी चवणु चाहियां त बार बार कोर्ट्स जी ऐं सुप्रीम कोर्ट जी ख़ासि ॻाल्हि पई, पॉलिटिकल मामला, पॉलिटिकल तज़ाद, उन्हनि जो जेको हल आहे उहो पार्लियामेंट में थियणु खपे, उनजी सुप्रीमेसी थियणु खपे। भला कालाबाग डैम कोर्ट वञणु असीं मुखालफ़त छो था कयूं? उते डानी गोठड़ो करे फ़ैसिलो जे करे सिंध जे ख़िलाफ़ु ॾेई छॾे
छॾीनि त पोइ असांखे अदायास या ॿिया ॿुधाईंदा त उनजो छा थींदो। लिटिगेशन में कोर्ट में लेजिस्लेशन या पार्लियामेंट में या जेका कंसेंसस ॿियो आहे त असांजे भाइरनि खे कंहिं मने कई आहे उहो पाण ट्रेंड मार्च शुरू जेकॾहिं करे अरसा जे कनि त असीं बिल्कुलु उन्हनि खे वेलकम कंदासीं ऐं ईअं गॾियल बि का शइ थिए त चङी ॻाल्हि आहे। आप देख लें, हैदराबाद से लेकर डिस्ट्रिक्ट बदीन तक और थरपार तक ज़मीनें ख़राब हो रही हैं, मगर मेरा अगर यहाँ पर ये सेशन चल रहा है विस्पर ऑफ सिंध, मेरा क्वेश्चन ये, दरियाओं पर रोज़ाना कब्ज़ा हो रहा है और हमारे यहाँ हर साल में 10 सालों में फ्लड आता रहता है, और ये फ्लड हम आर्टिफिशियल डिज़ास्टर कहें या नेचुरल डिज़ास्टर कहें, क्योंकि अगर इरिगेशन मॉडल को हम देखेंगे कि हर साल जो कैनाल के और जो रिवर के जो बैंक्स होते हैं ना उसको 6 फीट बढ़ाना चाहिए, मगर हमारे यहाँ सखर बैराज पे हमने बैराज बनाया है और नीचे खैरपुर से नीचे हमने एक पुल बना दिए। क्या पुल को लगाने से दरिया पे इफेक्ट नहीं होता? ठीक, हसन साहब। जी थैंक यू फॉर रेफरिंग दिस क्वेश्चन टू मी। बात वही है कि हम बहुत पुरानी टेक्नोलॉजी से अभी भी फ़ायदा उठाने की कोशिश कर रहे हैं। इस चीज़ को कहते हैं वी आर स्टिल स्टक इन द पास्ट एंड वी आर रीडिंग एन ओल्ड स्क्रिप्ट। हमें पता ही नहीं है कि मॉडर्न मैनेजमेंट करनी कैसे है। हम 1850 की बनाई हुई ब्रिटिश टेक्नोलॉजी से हर प्रॉब्लम सॉल्व करने की कोशिश कर रहे हैं। दुनिया किधर पहुंच गई है। मेरे आप आर्टिकल्स पढ़ें, उसमें मैंने मॉडर्न टूल्स का जिक्र किया है। एक मैं मोटा सा आपको स्टैटिस्टिक देता हूँ। आपकी जो एक इरिगेशन है ना, उसमें जो पौधे की रिक्वायरमेंट है, एवरेज बात कर रहा हूँ, वो 0.6 इंच है। आपका जो इरिगेशन सिस्टम डिज़ाइंड है वो 4 इंच पानी देता है, और द वे दैट वाटर कम्स टू द फील्ड, उसमें दरिया से 8 इंच पानी निकलता है, तो खेत में 4 इंच पानी आता है। रिक्वायरमेंट 0.6 इंच की है। अब आप देखें कि आपने 8 इंच पानी निकाला है दरिया से, रिक्वायरमेंट 0.6 इंच की थी। दिस इज लेस देन 1/10। हम अभी उसी टेक्नोलॉजी पे चल रहे हैं। आर वी नॉट स्टिल स्मार्ट इनफ इन 21st सेंचुरी कि ये साथ से दरिया जा रहा है 2 किलोमीटर के फासले पे, और ये ग्राउंड खुश्क है और इस पर घास नहीं लगा हुआ। आर वी सो डम? आर वी स्टिल इन 21st सेंचुरी? हम थोड़ा सा पानी ला के इधर घास नहीं लगा सकते? हम कर सकते हैं, लेकिन अभी तक हमें उस सोच की तरफ जाने नहीं दिया जा रहा। आई डोंट नो क्या वजह है। जब सुप्रीम कोर्ट जैसे फोरम के ऊपर मैं कहता हूँ कि यार ये मॉडर्न चीज़ें ये हो सकती हैं, विद इन योर फाइनेंशियल एंड नॉलेज रिसोर्सेज आप ये चीज़ें कर सकते हैं, तो फिर भी वो इस तरफ नहीं आते हैं। तो आई डोंट नो कि पीछे एक्चुअल गेम क्या है। ठीक, महिरबानी। लाहौती मेले में असीं विस्पर्स ऑफ सिंधु ते डिस्कस कयोसीं त जीअं लाहौती जो ऐलान हूंदो आहे उन वांगुरु जेको इको जे हवाले सां नॉट ईगो मुमताज़ लाहौती खे रुपयो बि हराम आहे, फ़क़ति कंपनी जी मशहूरी लाइ। जेको लाहौती चयो आहे त इको जेको आहे उहो इम्पॉर्टेंट आहे, ईगो न। ऐं उहो असांखे आख़िर में नज़र आयो त सभई इन ते तय कनि पिया त असां इन सिंधु दरिया जे हवाले सां गॾु कमु करण लाइ तयारु आहियूं। त उहो ईगो ख़तमु थींदे नज़र अचे पियो। हिन मेले जी कामयाबी आहे। महिरबानी तव्हां सभिनी जी।